बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर। उम्मीद तव्हां ख़ैर खीरियत सां हूंदा, ख़ुशि हूंदा। ऐं असांजी इहा ई दुआ आहे जेका भिटाई कई आहे त साईं सदाईं करीम थे संसुकार दुरुस्त मठा दिलदार आलम साहब आबाद करे अलाह साईं तव्हां सभिनी खे हिन समूरे आलम खे आबाद करे ख़ुशि रखे। ऐं जेकी ख़ुशियूं आहिनि, ख़ुशियुनि सां झोलियूं जेके आहिनि उहे भरियल हुजनि, तव्हांखे को ॾुख न ॾिए, तव्हांजूं जेके परेशानियूं आहिनि उहे ख़तमु करे। नाज़रीन, अॼु जेको प्रोग्राम आहे तव्हां ॾिसंदा हूंदा त जंहिं तरीक़े सां मां एक्साइटेड आहियां, जंहिं तरीक़े सां मां हिकिड़ो नर्वस बि आहियां, ऐं जंहिं तरीक़े सां तव्हां ॾिसो पिया त थंदे ई जेको आहे मुंहिंजी ज़बान उहा मूंसां साथ न पई ॾिए, उनजो वॾे में वॾो सबबु अॼोकी शख़्सियत आहे जेका असांजे प्रोग्राम में महिमान थी आई आहे। तमामु वॾो नालो हिन मुल्क जो न बल्कि सॼी दुनिया जो। लेजेंड अदाकार, लेजेंड प्रोड्यूसर, लेजेंड अदाकार, तमामु वॾी हस्ती पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री, जंहिं तमामु थोरे अरसे में जेको आहे उन्हनि सॼी दुनिया ते पंहिंजो गलबो जमायो। ऐं अॼु ॾींहं ताईं संदन नालो जेको आहे उहो टॉप ऑफ द लिस्ट आहे। 750 खां वधीक फिल्मुनि में हुननि हीरो ऐं विलन जा किरदार अदा कया। सुल्तान राही साहब सां गॾु उन्हनि जा केतिरा ई जुमिला, केतिरियूं ई फिल्मूं उन्हनि जूं जेके आहे उहे मशहूरु वयूं। मुंहिंजो इशारो द वन एंड ओनली मुस्तफ़ा कुरैशी साहब ॾांहुं आहे। मुस्तफ़ा कुरैशी साहब खे दिलि जी गहराइनि सां सुबह मेहरान में भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? शुक्र अल्लाह जो। सभ खां पहिरीं त मां तव्हांखां अॻुवाट माफ़ी घुरी वठां। तमामु वॾी कदावर शख़्सियत, असां सफ़ा बिल्कुलु नंढड़ा कल कलोल का ॿार, ऐं ज़ाहिर आहे ॻाल्हि ॿोल में किथे ग़लती बि थी सघे थी। असां तव्हांखां पेशगी माफ़ी चाहियूं था त असांजी नादानी सम्झी उनखे दरगुज़र कजो। न हिन में माफ़ी जी का ॻाल्हि कोन्हे, बल्कि मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई ऐं हिमत अफ़ज़ाई आहे त अॼु जी जनरेशन बि मूंखे सुञाणे थी। तव्हांखे मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे। तव्हांजो वॾो कमु थियल आहे ऐं तव्हांखे नई टही जेतिरो तव्हां सां प्यारु करे थी, शायदि ई कंहिं लेजेंड अदाकार खे एतिरी मोहबत मिली हुजे, एतिरो मान ऐं मर्तबो मिलियो हुजे, जो हेतिरनि सालनि खां पोइ, हेतिरनि ॾहाकनि खां पोइ अॼु जी टहीअ में बि तव्हां ईअं ई मक़बूल ऐं मारूफ़ आहियो। ऐं जी आया न्यू सोणिया जीअं चवंदा आहिनि। सो असां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। उस्ताद साहिबु कीअं आहे? तबियत कीअं आहे? छा मसरूफ़ियत आहिनि अॼुकल्ह? शुक्र आहे हुनजो। ज़ख़्मनि ते लूणु न बुड़कियो। छाकाणि जो इन करे थो चवां जो फिल्म इंडस्ट्री तक़रीबन बंदि थी चुकी आहे। हक़ीक़त आहे। उहा फिल्म इंडस्ट्री जेका साल में 200 पोणा 200 फिल्मूं ठहंदियूं हुयूं। जी हा। ऐं करोड़ा रुपया हुकूमत जे ख़ज़ाने में वेंदा हुआ। जी हा। ऐं लखे माण्हुनि जो रोज़गार मुंसलिक हो उन फिल्म इंडस्ट्री सां। हिकु फिल्म ठहंदी आहे त हुन जा 32 शोबा थींदा आहिनि। हक़ीक़त आहे। त हर शोबे सां शख़्स जेको हूंदा हुआ। ऐं पोइ सिनेमाउनि में, जी हा, सिनेमाउनि में जेके मुलाज़िमीन हूंदा हुआ, वरी जॾहिं फिल्म लॻंदी हुई त सिनेमाउनि जे ॿाहिरि टांगा, रिक्शा, टैक्सियूं, रेड़े वारा, इहे इन्हनि सभिनी जो रोज़गारु हूंदो हो। जी हा। इहो सभु कुझु बंदि थी चुको आहे। सभु बंदि थी वियो। सिनेमाऊं तक़रीबन 2000 खनि सॼे पाकिस्तान में हुयूं, हाणे वञी कोई 30-40 रहियूं आहिनि। अच्छा। कुझु सिनेमाऊं आहिनि जेके प्लाज़ा आहिनि, मॉल आहिनि, उन में ठाहियल आहिनि, सिनेप्लेक्सिस जंहिंखे चवनि था। पर उहो जेको उन दौर जो सिनेमा कल्चर हो, जी हा, उहो न आहे रहियो। बिल्कुलु सही। स्टूडियोज़ बि बंदि थी विया। बिल्कुलु। कराची में 5 स्टूडियो हूंदा हुआ, हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो बि स्टूडियो कोन्हे। कराची में उहो दौर बि सिंधी फिल्मूं केतिरियूं ठहंदियूं हुयूं। जी हा। अॼु मुंहिंजो ख़्यालु आहे हिकु फिल्म कोन थी ठहे पई। बिल्कुलु। त इन ते ध्यानु ॾियणु घुरिजे। बिल्कुलु। सिंधी फिल्मुनि जी तव्हां ॻाल्हि कई त सिंधी फिल्मूं छो कामयाबु न थी सघियूं, छो न पियूं ठहनि? उनखां पोइ वरी जेकॾहिं ईअं ई कनेक्टेड कयूं त तव्हां पंजाब विया, पंजाब खे तव्हां एतिरियूं सारियूं फिल्मूं ॾिनियूं, आलमी लेवल ते उन्हनि शोहरत माणी। ठीकु आहे। उहा पंजाब फिल्म इंडस्ट्री बि जेको आहे उहा सफ़ा ईअं तबाहीअ जे किनारे ते आहे। उनजा सबबु छा आहिनि? कहिड़ियूं ग़लतियूं थियूं आहिनि? ऐं उनमें वधीक ग़लतियूं कंहिंजियूं आहिनि? आया प्रोड्यूसर्स जूं आहिनि, अदाकारनि जूं आहिनि, कंहिंजियूं आहिनि? हुकूमत जूं आहिनि, इदारनि जूं आहिनि? तव्हां जेसिताईं पहिरीं सिंधी फिल्मुनि जे हवाले सां जी हा, तमामु बिज़नेस कयो हुननि। सिंधी फिल्मुनि वॾो बिज़नेस कयो ऐं बहितरीनु आर्टिस्ट हुआ। जी हा। ऐं टॉप जा जेके हीरो हीरोइन हुआ, मुश्ताक चंगेज़ी, अला हुनजी ग़रीक़ रहमत करे, ऐं चकोरी, हुन में प्लेबैक
गाना जेके हूंदा हुआ ज़्यादा आबदा परवीन जा हूंदा हुआ जी हाँ ऐं आबदा परवीन तॾहिं अञा उन मर्तबे ते न हुई जेका अॼु आहे जेतिरी बिल्कुलु त उहे बंदि थी वियूं उन सिंध में सिंधियुनि जी ॿी का तफ़रीह ई कान हुई इहे ई फिल्मूं ई हुयूं जेके ऐं तव्हां जेकॾहिं लाहौर मर्कज़ हो फिल्म इंडस्ट्री जो जी हाँ त उन में वजूहात त आहिनि त पीपल्स पार्टी जी हुकूमत खां पोइ भुट्टो साहब खां पोइ बेनज़ीर खां पोइ या उन्हनि पोइ जेको ज़ियाउल हक़ जी हुकूमत आई उन्हनि ॾाढो डिस्करेज कयो ज़ियाउल हक़ जी हुकूमत ख़ासि तौर ते मार्शल लॉ हो सख़्तु मार्शल लॉ हो पाबंदियूं लॻल हुयूं जी हाँ अच्छा कुझु वरी अहिड़ा बि फिल्म इंडस्ट्री में शामिलु थी विया हुआ प्रोड्यूसर या डायरेक्टर जेके फ़ाहिशी उरियानी जो सिलसिलो कंदा हुआ जी हाँ पोइ फिल्मूं फ्लॉप थियणु लॻियूं त हाणे ज़ाहिर आहे जेको इन्वेस्टर आहे पैसो लॻाए थो उनखे त कमाइणो आहे पोइ उन्हनि फिल्म ठाहिणु बंदि करे छॾी ऐं सिनेमान में जॾहिं फिल्मूं न हलियूं त सिनेमा वारनि जूं बि करोड़ा रुपयनि जूं बिल्डिंगूं जी हाँ हुयूं त उन्हनि बि उन्हनि खे टोड़े प्लाज़ा बनाइणु शुरू करे ॾिनो बिल्कुलु सही त ॻाल्हि उन ते पाबंदी कंहिं बि हुकूमत न लॻाई सही ऐं इन खां पोइ कुझु कराची में फिल्मूं शुरू थियूं हुयूं उर्दू जी ऐं सुठियूं बि वयूं कराची में कुझु सुठा आर्टिस्ट बि चढ़िया हुआ उहे बि ख़ामोश थी विया सही ॻाल्हि त ॻाल्हि इहा आहे त आर्ट एंड कल्चर जी वॾी शनाख़्त हूंदी आहे आर्ट एंड कल्चर जे ई ज़रिए रियासत जी शनाख़्त थींदी आहे दुनिया में हक़ीक़त आहे जेका मूंखे हिते नज़र नथो अचे पियो ऐं क़दुरु अफ़ज़ाई थींदी आहे भुट्टो साहिब जे दौर में घणो थींदी हुई बेनज़ीर जे दौर में घणो थींदी हुई उन खां पोइ मूंखे नज़र नथो अचे पियो मां बल्कि तजवीज़ केतिरा दफ़ा ॾिनी आहे त जीअं हाणे अॼु बि पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे जी हाँ माशाल्लाह 15 सालनि खां हुकूमत आहे हिननि जी बिलावल भुट्टो माशाल्लाह चेयरमैन आहे जी हाँ माशाल्लाह सुरदारी साहब हाणे सदर बि आहे सभु कुझु आहे लेकिन हिन जी मर्कज़ में हुकूमत कोन्हे त भुट्टो साहब जॾहिं हो बानी पीपल्स पार्टी जो बानी जी हाँ जंहिंजो नवासो आहे बिलावल भुट्टो त उन पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री जे फ़रोग़ जे लाइ उन जी डेवलपमेंट जे लाइ इस्लामाबाद में ख़ासि तौर पे इदारो ठाहियो हो नेफडेक जे नाले सां बिल्कुलु नेशनल फिल्म डेवलपमेंट कॉर्पोरेशन उन जे तहत फिल्मूं बि कुझु ठहियूं ऐं हर साल बहितरीन अवॉर्ड थींदा हुआ जी हाँ ऐं उन अवॉर्ड में पैसा बि लिफ़ाफ़ा बि ॾींदा हुआ सही बेस्ट डायरेक्टर बेस्ट आर्टिस्ट बेस्ट म्यूज़िक डायरेक्टर बेस्ट सिंगर वग़ैरह हौसला अफ़ज़ाई थींदी हुई जी हाँ पोइ उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी पोइ अॻिलो पंहिंजो अवॉर्ड हासिलु करण लाइ वॾी महिनत सां वरी ॿी फिल्म ठाहींदा हुआ टी फिल्म अहिड़ी तरह फिल्म इंडस्ट्री जी वॾी उरूज ते हुई त उन खां पोइ उहो ख़तमु थी वियो त हिननि खे खपे मां जेका तजवीज़ कई आहे ऐं मेहरान टीवी जे ज़रिए बि आऊं या सिंध हुकूमत खे तजवीज़ ॾियां थो त हाणे हिननि जी हुकूमत सिंध में आहे जी हाँ त हिननि खे छा घुरिजे त सेफडेक ठाहीनि सिंध फिल्म डेवलपमेंट कॉर्पोरेशन ग्रेट पोइ उन जे तहत सिर्फ़ु सिंधी फिल्मूं ई न बिल्कुलु पर जेतिरा बि सिंध में ज़बान ॻाल्हाइण वारा आहिनि उर्दू पंजाबी पछतो पंहिंजो सराइकी जी हाँ मुल्तानी सराइकी बलोची त उन में बि फिल्मूं ठहनि त उन माण्हुनि खे तफ़रीह मिलंदी उन जे चेहरनि ते रोशनी ईंदी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हिकु ज़मानो हो जॾहिं लाहौर मर्कज़ हो ऐं जेतिरियूं इहे सिनेमाऊं हूंदियूं हुयूं त उन्हनि ॻोठनि में बि फिल्म हलंदी हुई जिते बिजली न हुई जी हाँ पोइ हुते फिल्म आणींदा हुआ ऐं जनरेटर ते बिजली करे आसमान जे हेठि राति जे टाइम ते चटाइयूं विछाए छॾींदा हुआ ऐं प्रोजेक्टर लॻाए
साम्हूं स्क्रीन बीहारींदा त ॻोठनि जा ॻोठाणा सॼो ॾींहुं महिनत करे उन में हारी नारी महिनत कश मज़दूर उहे सभु पोइ 5 रुपया के 2 रुपए जी टिकट वठी तॾनि ते बि हेठि ज़मीन ते वेही फिल्म ॾिसंदा ऐं तफ़री वठंदा ऐं पोइ सुकून जी निंड सुम्हंदा हुआ। अॼु उहो बि ख़तमु थी वियो, उनखे टूरिंग टॉकीज़ चवंदा हुआ। उहो बि ख़तमु थी वियो त इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। फिल्म जॾहिं हूंदी हुई उन मां तफ़री मिलंदी हुई। 3 कलाक माण्हू फिल्म ॾिस, जेकॾहिं हिसाबु लॻायो 2000 सिनेमाऊं ऐं हर सिनेमा में कंहिं में 1000 सीटूं हूंदियूं आहिनि, कंहिं में 500, कंहिं में 700 ईअं। असीं अगरि 500 सीटूं लॻायूं हर सिनेमा ते, 3 शो थींदा हुआ। पंहिंजो आर्तवार ते त मॉर्निंग शो बि थींदो हुओ, पोइ मैटनी शो, पोइ फर्स्ट शो 6 बजे खां, पोइ लास्ट शो 10 बजे खां। त 3 शो रोज़ाना 3 कलाक माना 9 कलाक ऐं 2000 सिनेमाउनि में 500 सीटुनि ते जॾहिं माण्हू 4 दीवारी में बंदि अची वेहंदा हुआ त जुर्म बि घटि थींदो हो। ॿाहिरि जुर्म बि घटि थींदो हो। पोइ फिल्म अहिड़ी आहे जो न सिर्फ़ु तफ़रीह थी ॾिए पर एजुकेट बि करे थी, मैसेज ॾिए, निशानदही बि करे थी फिल्म त हिते ज़्यादती आहे या ज़ुल्म थो थिए या अहिड़ा शख़्स जेके आहिनि माशरे में शैतान सिफ़त माण्हू त आहिनि न, जेके ज़ुल्म था कनि था कनि उन्हनि ते। असांजो राइटर जेको आहे दुनिया भर जो राइटर, जो कुझु अतराफ़ में थींदो रहंदो आहे न त उन ते इंस्पायर्ड थींदो आहे। त उन पंहिंजे इंस्पायरेशन जो इज़हार राइटर पंहिंजे तहरीर जे ज़रिए कंदो आहे, शाइर पंहिंजी शाइरी जे ज़रिए कंदो आहे, मुसविर अपनी पेंटिंग में कंदो आहे। त पोइ उन ते पोइ फिल्मूं ठहंदियूं आहिनि। पोइ उन में मैसेज हूंदो आहे। आख़िर में हिकिड़ो विलेन हूंदो आहे, हिकिड़ो हीरो हूंदो आहे। विलेन बदी खे रिप्रेज़ेंट कंदो आहे ऐं हीरो नेकी खे। त इन्हनि जी हिकिड़ी पाण में जंग हूंदी आहे ऐं इहा जंग अज़ल खां अबद ताईं आहे। शैतान इंसान, जेसि ताईं इंसान जो वजूदु आहे शैतान गॾु गॾु रहंदो। शैतान बहकाईंदो, पर जेके शैतान जे बहकावे में नथा अचनि त उहे सुरख़रू आहिनि दुनिया में बि त ॿी दुनिया में। बिल्कुलु। त उहा फिल्म जेको हिकिड़ो ज़रियो हो, जेको सॉफ्ट इमेज दुनिया में पेश कंदी हुई, उहा बंदि थी चुकी आहे। मां इन करे चवां थो त उन ते ध्यानु ॾियणु घुरिजे। बार बार मां रिपीटेडली चवां थो, ध्यानु ॾियणु घुरिजे, उनखे प्रोमोट करणु घुरिजे। सही, ठीकु। हिकिड़ी नंढड़ी साई आहे, असां साई खां पोइ वरी पाण कचहरी शुरू कयूं था। नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। काॾे बि न वञो, अञा खोड़ कचहरी करणी आहे मुस्तफ़ा कुरैशी साहिब सां। साणनि साड़ियूं बि करणियूं आहिनि, बुलबुल मेहराण, मैडम रुबीना कुरैशी साहिब जूं यादूं उन्हनि सां शेयर करणियूं आहिनि। सो केॾांहुं बि न वञो, जल्दी वापसि अचो। ॿेहर भलीकार ऐं बिना कंहिं देरि जे असांजो जेको महिमान आहे साईं मुस्तफ़ा कुरैशी साहिबु, लेजेंड आर्टिस्ट, लेजेंड प्रोड्यूसर, लेजेंड अदाकार ऐं लेजेंड सदाकार। सॼी दुनिया में सदन हिन वक़्तु ताईं बि जेकॾहिं ॻाल्हिबो आहे त मुस्तफ़ा कुरैशी साहिब जो आहे। असां संदन पेरनि जी खाक ऐं गॾोगॾु बुलबुल मेहरान जो बि पाण ज़िक्र कयोसीं ब्रेक ते वञण खां पहिरीं, उन्हनि जो पाण ज़िक्र कंदासीं, उन्हनि जो बि यादूं वंडींदासीं। खोड़ सवाल आहिनि, तव्हां जूं कॉल्स आहिनि, हज़ारे सवाल आहिनि जेका महफ़िल असां मचाइणु चाहियूं था ऐं उहा महफ़िल मची चुकी आहे। महफ़िल पंहिंजे अरूज ॾांहुं आहे ऐं मुस्तफ़ा कुरैशी साहिब ॾांहुं हलूं था। मुस्तफ़ा साहिबु, फ़ौजी ऑफिसर थियण जो शौक़ु हो, उनखां पोइ रेडियो ते अची विया, वरी फिल्म इंडस्ट्री, वरी प्रोड्यूसिंग, उनखां पोइ हिकिड़ो सफ़र ज़िंदगीअ जो शुरू थिए थो अणखुट। कीअं मतिलबु त इहो सॼो तव्हां मैनेज कयो? उनखां पोइ अॼु बि ख़्वाहिश आहे त तव्हांखे अञा वापसि फ़ौजी ऑफिसर थियणो आहे या तव्हां फ़ख़्रु कयो था त मां हिन फील्ड में सही आयुसि? मोटो मुंहिंजो हो फोर्स जॉइन करण जो जॾहिं तालीम जारी हुई। जी हा। बल्कि जॾहिं असीं गवर्नमेंट हाई स्कूल हैदराबाद, मुंहिंजी बुनियादी तालीम जेका आहे न उहा मदरसे जी आहे। ओके।
मदरसो जॾहिं फस्ट सेकंड थर्ड जी हाँ मां 3 साल मदरसे में पढ़ियुसि। उहो मदरसो छा हो, मेहर जो आलिम दीन हो सैयद अली अकबर शाह साहब। जी हाँ उन हैदराबाद सदर में जी हाँ हिकिड़ी बिल्डिंग हुई, उन में मदरसो क़ाइमु कयो हो। उनजो नालो हो मदरसतुल जामियतुल अरबिया। सही उन जा मेन सब्जेक्ट अरबी हो। जी हाँ मेन सब्जेक्ट अरबी, क़ुरान हकीम, उन जी तफ़सीर, तशरीह, शरीयत जा किताब, इहे उहे मौलवी जेके पढ़ाईंदा, सभु मौलवी हुआ, वॾियूं ॾाढ़ियूं पगड़ियूं, जी हाँ ऐं उहे मौलवी हूंदा हुआ दादू, पाट ऐं मेहर जा, अच्छा पर कमाल जा मौलवी हूंदा हुआ। ऐं उहे ई मौलवी जी हाँ बहितरीनु इंग्लिश पढ़ाईंदा हुआ, वाह तमामु आसान करे इंग्लिश पढ़ाईंदा हुआ। मौलवी पीर मोहम्मद हूंदो हो, मूंखे नालो यादि आहे। हिकिड़ो मौलवी हूंदो हो मौलवी मोहम्मद हुसैन। जी हाँ अॼु त कंप्यूटर ऐं लैपटॉप ते ॿार पढ़नि पिया न, जी ऐं मैथमेटिक्स हिसाब किताब, अर्थमेटिक, जामेट्री, अलजबरा हुनजे दिमाग़ में हूंदी हुई। उहो अर्थमेटिक, जामेट्री, अलजबरा पढ़ाईंदो हो। जनरल हिस्ट्री, मुस्लिम हिस्ट्री, साइंस, जी हाँ इहे बि तालीम हूंदी हुई उन मदरसे में। उन खां पोइ मां 4थों स्टैंडर्ड गवर्नमेंट हाई स्कूल हैदराबाद में, त उन में हेडमास्टर हूंदो हो ग़ुलाम अहमद शाहवाणी साहबु। ज़बरदस्त पर्सनैलिटी हो, सुर्ख सफ़ेद कंप्लीट सूट में, टॉल, तुर्की टोपी लाल पियल, बल्कि शाह लतीफ़ जो बि उन रिसालो मुरतब कयो, त उहो पढ़ाईंदो, उहो हेडमास्टर हूंदो हो। पोइ मैट्रिक पोइ मां हुतां गवर्नमेंट हाई स्कूल मां सिंध यूनिवर्सिटी मां कई हुई। जी हाँ उन खां पोइ गवर्नमेंट कॉलेज, उन खां पोइ त फिल्म जो त जॉइन करण जो मुंहिंजो को न शौक़ु हो, न इरादो हो, न हिन तरफ़ तवजो हुई। जी हाँ अलबत्ता फिल्मूं कॾहिं कॾहिं ॾिसंदा हुआसीं, इंडिया जूं फिल्मूं बि ईंदियूं हुयूं तॾहिं उहे ॾिसंदा हुआसीं। ऐं पोइ जॾहिं रेडियो हैदराबाद उन में गवर्नमेंट कॉलेज फस्ट ईयर में हुउसि, त रेडियो पाकिस्तान हैदराबाद क़ाइमु थियो हो जी हाँ 1955 में। होमस्टेड हॉल में मथे टकरी ते होमस्टेड हॉल हूंदो हो, अंग्रेज़नि जे ज़माने जो ठहियलु। त उन में 3 ईअं स्टूडियोज़ हूंदा हुआ। हिकिड़ो स्टूडियो सिंधी प्रोग्रामनि जे लाइ, हिकिड़ो उर्दू प्रोग्रामनि जे लाइ, विच में अनाउंसर्स बूथ चवंदा हुआ। जी हाँ पोइ उन्हनि खे आवाज़नि जी ज़रूरत हुई, त उन में पोइ असां ऑडिशन ॾिनी हुई। त मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम जेको हो, जेको ऑन एयर वियो हो, उहो फीचर हो। हिकिड़ो फीचर थींदो आहे, हिकिड़ो ड्रामो थींदो आहे। त फीचर में हूंदो आहे रावी नंबर 1, रावी नंबर 2, रावी नंबर, जी हाँ त उहो उन जो नालो हो असांजो पाकिस्तान। असांजो पाकिस्तान। हा, पोइ मां बल्कि इहा मां पहिरीं ॻाल्हि करे चुको आहियां त मां प्रोग्राम करे स्टूडियो मां ॿाहिरि निकितुसि, त अञा कॉरिडोर में बीठो हुउसि, त मां कुझु पैसा खीसे में खणी वियोसि, त मूंखां हाणे पैसा वठंदा, सही छाकाणि जो आवाज़ जो ऑन एयर वियो आहे। जी हाँ पोइ चपरासी हो, हुन चयो त भई आपको ड्यूटी ऑफिसर बुला रहे हैं। मैंने कहा हाणे पैसा ॾियणा पिया। पोइ हुन ड्यूटी ऑफिसर जे कमरे में वियुसि, त हुन बजाए मूंखां पैसा वठण जे दस्तख़त वरिती ऐं 10 रुपयनि जो चेक ॾिनई। अच्छा त पोइ ईअं शुरू थियो। त जॾहिं आउं गवर्नमेंट हाई स्कूल में पढ़ंदो हुउसि न, जी हाँ त उते आर्मी जो मेजर ईंदो हो, जेको असांखे आर्मी जी ट्रेनिंग ॾींदो हो। सही असीं मार्च पास्ट बि कंदा हुआसीं ऐं घणो कुझु। ऐं उनजो नालो उनजो इन ट्रेनिंग जो जूनियर कैडेट कोर्प्स, JCC, जी उहो कंदो हुउसि। तॾहिं खां उहो फोर्स जॉइन करण जो हो। त हाणे हीअ त ख़्वाबु ख़्याल में कोन हो त को फिल्म एक्टर थींदुसि। पोइ रेडियो ते बि इन जज़्बे सां त भई असांजे शहर में रेडियो स्टेशन खुलियो आहे, त असांजो बि आवाज़ु वञणु घुरिजे। बिल्कुलु हालांकि मूंखे इहा ख़बर कोन्हे त को असांजो आवाज़ु इन क़ाबिल आहे बि की न।
पोइ जॾहिं उहो फीचर थियो त उते जेके उन वक़्त जा ऑफिसर हुआ, प्रोग्राम प्रोड्यूसर MB अंसारी हूंदो हो, लाड़काणे जो, ही वॉज ट्रू ब्रॉडकास्टर, बहितरीनु, ख़ुदि बि बहितरीनु ड्रामा वॉइस हो जी ऐं प्रोग्राम प्रोड्यूसर बि हो, ऐं ॿिया प्रोग्राम प्रोड्यूसर हूंदा हुआ उहे सभु। पोइ ईअं आहिस्ता 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 पोइ ड्रामनि में कॉन्ट्रेक्ट ईंदो हो, 10 रुपया, पोइ 15 रुपया थिया, पोइ 25 रुपया थिया, ऐं पोइ 15 ॾींहंनि जो कॉन्ट्रेक्ट थियो, पोइ महीने जो थियो, पोइ साल जो थियो। जी पोइ जॾहिं साल जो थियो न त उनखे पोइ स्टाफ आर्टिस्ट चवंदा हुआ, ऐं उन में पोइ मूं रेडियो ते सभई प्रोग्राम कया। ॿारनि जो प्रोग्राम जो बि इंचार्ज हूंदो हुउसि, ड्रामा बि, गीतनि भरी कहाणी बि पढ़ंदो हुउसि, ख़तनि जा जवाब बि ॾींदो हुउसि, अनाउंसमेंट बि कंदो हुउसि, अनाउंसर बि हुउसि, ऐं हता के मज़हबी प्रोग्राम कंदो हुउसि। मज़हबी प्रोग्राम ईअं जो पहिरीं जॾहिं होमस्टेड हॉल में रेडियो स्टेशन क़ाइमु थियो त हिकिड़ी मजलिस हूंदी हुई, सही, शाम जो 5 बजे खां वठी 10 बजे ताईं। पोइ हर जुमे ते मारिफुल क़ुरान जे नाले सां प्रोग्राम थींदो हो। उहो थींदो हो कराची मां, जी हा, उहो सॼे पाकिस्तान जे स्टेशननि तां रिले थींदो हो। जी हा, पोइ उन प्रोग्राम खे सिंधी में तर्जुमो करे तिलावत क़ुरान शरीफ़ जी जेका थींदी हुआ उहो पाण कंदो हुउसि, ऐं पोइ उहो आऊं ब्रॉडकास्ट कंदो हुउसि। त रेडियो मां घणो कुझु सिखियो असां। उन दौर में रेडियो सां जेके ऑफिसर या जेके ईंदा हुआ, दानिश्वर, अदीब, शाइर, उन्हनि जे सोबतुनि में रहियासीं, उन्हनि खां घणो कुझु असां सिखियो। रेडियो उन दौर जो बहितरीनु तरबियतगाह हो। लॻे थो त तव्हांखे मतिलबु उहो फ़ौज तां वञणु घुरिजे हा, या हीउ तव्हांजो फ़ैसिलो दुरुस्त साबित थियो जेको तव्हां हादसाती तौर ते उहो त हाणे जेको अलाह साईं खे मंज़ूरु, फ़ौज जो त कोन थियो। पोइ फिल्म में कीअं वियुसि उहो बि हिकिड़ा अजीब। जी हा, पोइ जॾहिं मूं ग्रेजुएशन कई, जी हा, BA पास कई, त पहिरीं त मूंखे ड्यूटी ऑफिसर जे पाकिस्तान कराची में लॻायो। उते बि मां काफ़ी उते जा फ़नकार रही, उहो सभु हुआ। उन खां पोइ वरी ट्रांसफर थी रेडियो पाकिस्तान हैदराबाद में प्रोग्राम प्रोड्यूसर जी हैसियत सां। त ड्रामा सेक्शन मूं वटि हूंदो हो, ॿारनि जो प्रोग्राम ऐं ड्रामा सेक्शन। पोइ उन में असां घणो कुझु कमु ॾाढो कयो रेडियो ते। असां तमामु, मां बार बार चवां थो, रिपीटेडली चवां थो त सिखियो मूं घणो। छाकाणि जो रेडियो जो अॼु बि जेको मोनोग्राम आहे न, उहो आहे क़ूलू लिन्नासि हुस्ना, माण्हुनि सां हुस्न ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो। ऐं मिठो ॻाल्हाईंदो, सुठो ॻाल्हाईंदो। हुस्ना जो मतिलबु मिठो आवाज़ ई न, पर सच बि। जी हा, सच ॻाल्हाईंदव त माण्हुनि जूं तव्हां दिलियूं खटी वेंदव, माण्हुनि जी दिलि में जॻह कंदव। बिल्कुलु हक़ीक़त आहे। त उन दौर जो रेडियो इहो हो। ऐं पोइ तव्हां ॿियो छा सुवालु कयो? मुंहिंजो उहो ई हुयो त तव्हां उन में फ़ौज में आया ऐं तव्हां जवाबु ॾेई छॾियो। पोइ छा थियो जो पहिरीं त जेका जी हा, मां जॾहिं इहो होसि न अनाउंसर वग़ैरह, जी हा, तव्हां प्रोड्यूसर थी आया, पोइ तव्हां फिल्म में हलिया विया, फिल्म खां पोइ वापसि तव्हां हाणे त फिल्म में कीअं वियुसि? जी हा, उन खां पहिरीं, जी हा, फिल्म खां पहिरीं जॾहिं अनाउंसर हुउसि त हिकु दफ़ो उते रेडियो स्टेशन ते हुसैन अली शाह फाज़लाणी साहिबु, जी हा, सिंधी फिल्मूं ठाहियूं हुन। पहिरीं फिल्म हुन उमर मारी ठाही, जेका ॾाढी कामयाबु थी हुई। जी हा, बल्कि उहा फिल्म बॉम्बे में बि हली हुई, ऐं बॉम्बे में सिल्वर जुबली कई हुई। ऐं उनखे उन दौर जो वज़ीर आज़म जेको इंडिया जो हो, पंडित नेहरू, उन बि उहा फिल्म ॾिठी हुई। ऐं उन पुछियो हो त हीअ कहिड़े इलाइक़े जी कहाणी आहे। पोइ हुनखे ॿुधायो वियो त हीअ सूबे सिंध जे थर जी कहाणी आहे, त हीअ उमर मारी जी आहे। त बहरहाल त उहो फाज़लाणी साहिबु आयो साम्हूं ऐं मूंखे चयईं त बाबा तुंहिंजी शूटिंग आहे। मां हैरान थी वियुसि, मुंहिंजी कहिड़ी शूटिंग आहे? चयईं बसि उहो फलां तारीख़ ते कराची में ईस्टर्न स्टूडियो में पहुचजांइ
ऐं मूंखे 4 10 रुपए जा नोट ॾिनई चई 40 रुपया। मां ॾिसां पियो। बहरहाल पोइ आउं वियो हुउसि त उहा हुई सिंधी फिल्म परदेसी। अच्छा, हा, उहा परदेसी पोइ ॾाढी कामयाबु थी उहा। बिल्कुलु तमामु घणी कामयाबु। त अच्छा, उहा पहिरीं सिंधी में ॼण सिंधी फिल्म मुंहिंजी परदेसी हुई। जी हा। पोइ जॾहिं आउं प्रोग्राम प्रोड्यूसर रेडियो स्टेशन ते हुउसि त पोइ हिकु लाहौर खां टीम आई हुई फिल्म जी आग का दरिया। जी हा। मोहम्मद अली, शमीम आरा, साखी साहब, इहे सभु हुआ। त उहे हिते नसरपुर में उन्हनि जी शूटिंग हुई। त पोइ आउं ऐं अब्दुल करीम बलोच जेको रेडियो में असां सां हो, बाद में प्रोग्राम प्रोड्यूसर बि थियो हो, वरी PTV जो GM बि थियो हो, ऐं मां साकी साहब जो भाउ बि हो, ऐं अलाह साईं हुननि जी ग़रीक़ रहमत करे। पोइ असीं ॿई विया हुआसीं शूटिंग ॾिसणु। त शूटिंग में बि शमीम आरा खे ॾिसणु विया हुआसीं। मोहम्मद अली त हैदराबाद रेडियो में हो, असां सां गॾु हो, बि उर्दू अनाउंसर हूंदो हो, उर्दू ड्रामा बि कंदो हो। त लेकिन शमीम आरा खे कलाकु मुनो वेही ॾिसी मिली करे आयासीं। त ॿिए ॾींहुं मूंखे साकी साहब फ़ोन कई त उन फिल्म जो जेको कैमरामैन हो रज़ा मीर साहब, टॉप जो कैमरामैन हो उन दौर जो, त मूंखे चई त उनजी पंहिंजी ज़ाती फिल्म जंहिंजी उन बाक़ाइदा सॼी कास्ट फाइनल करे छॾी आहे ऐं हिकिड़ो कैरेक्टर रहे थो ऐं उहो तोखे हुन सिलेक्ट कयो आहे। त मां चयो मां त बाबा मुंहिंजी तालीम जारी आहे, मां इनकार कयो। पर ॾिसो पुराणा जेके हूंदा हुआ न, उनजो रज़ा मीर चयो त बाबा अगरि ये लड़का काम नहीं करेगा मैं फिल्म ही नहीं बनाऊंगा। एसि ताईं हुनखे घुमा हलाए जे हुन पंहिंजे कैमरे जी अखि सां मूंखे ॾिठो, मुंहिंजो चहिरो या छा हुनखे हुन कैरेक्टर जे लाइ सूट पियो करे या छा पियो करे। मां जेतिरा ॾींहं हुननि शूटिंग कई मूंखे हिन खां चवराए, मोहम्मद अली खां चवरायईं, हुन खां चवरायईं, मां चयो मैं नहीं करूँगा। रेडियो स्टेशन ते आया, मूंखे कहाणी ॿुधायूं, शमीम आरा के साथ आपकी शादी हो जाती है फिल्म में। मैंने कहा नहीं भाई मुझे ये फिल्म नहीं। हिंदू कैरेक्टर, मधुसूदन नाम, वो मैंने कहा नहीं। 65 जी जंग थी चुकी हुई त असां बि उन जंग जे हवाले सां वॾा प्रोग्राम कया हुआ। शहबाज़ जो किरदारु अदा कंदा हुआ। शहबाज़ जो किरदारु मां ऐं अब्दुल करीम बलोच कंदो हो गंगाराम जो। उहो जामे जम उन प्रोग्राम जो नालो हूंदो हो, वॾो कामयाबु प्रोग्राम थियो। त जिते असांजे बहादुर फ़ौजियुनि उहा जंग खटी हुई 1965 वारी, ऐं जिते असांजे आर्टिस्टनि क़ौमी गीत ॻाया हुआ, त उन्हनि जे ई करे उहा जंग असां खटी हुई। त उते असां बि रेडियो ते इहे प्रोग्राम कया, ड्रामा कया। रुबीना बि कैरेक्टर कंदी हुई ऐं गीत ॻाईंदी हुई, इहे सॼो हूंदो। त हिंदू कैरेक्टर हो। त मुझे नहीं यार मुझे वैसे ही नहीं करना है, तो हिंदू कैरेक्टर तो मैं बिल्कुल ही नहीं करूँगा। हलिया विया लाहौर मां बि मूंखे चवराईंदा विया। असांजो रेडियो जो स्टेशन डायरेक्टर हो अली अहमद चागला साहब, उनजो भाउ हूंदो अब्दुल करीम चागला, जंहिं क़ौमी तरानो कंपोज़ कयो हो। त उन बि चयो त मां उनखे बि पंहिंजे स्टेशन ते बास हो मुंहिंजो, मैं उनखे बि इनकार कयो। पोइ छा थियो जो मां चिल्ड्रन प्रोग्राम कंदो हुउसि, ॿारनि जो प्रोग्राम। त 12 सालनि खां 6 सालनि खां 12 सालनि ताईं जा ॿार हूंदा हुआ। उनमें महताब चन्ना बि ईंदी हुई, ऐं ॿार सभु ईंदा हुआ जेके अॼु नानियूं ॾाढियूं थी वियूं हूंदियूं। ऐं त उन में मां हिकिड़ी सीरीज़ इंट्रोड्यूस कई हुई। उहा सीरीज़ हुई मुंहिंजो नंढपण, उनजो टाइटल माय चाइल्डहुड। उन में सिंध जूं जेके वॾियूं शख़्सियतूं हुयूं उन्हनि सां कॉन्टेक्ट करे त हर संडे ते ॿारनि जे विच में फ्लोर ते वेही हू पंहिंजे नंढपण जा हालात ॿुधाईंदा। उन में भुट्टो साहब बि हो,
A.K. ब्रोही बि हो, पंहिंजो डॉक्टर नबी बख्श बलोच, अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी, ऐं पंहिंजो इहो हूंदो शेरी रहमान जो पीउ हसन अली अब्दुर्रहमान, जी हाँ, उहो बि यूनिवर्सिटी में हूंदो, बाद में वाइस चांसलर थियो, पर उन दौर में पोइ अलामा आहे क़ाज़ी वाइस चांसलर हो। अच्छा, त अहिड़े क़िस्म जूं इहे शख़्सियतूं जॾहिं इन सिलसिले में अलामा आहे क़ाज़ी साहब वटि वियुसि इन प्रोग्राम जे सिलसिले में, त ईंदे ईंदे मां पंहिंजी सुरख़ुरुई हासिलु करण लाइ त मुंहिंजी पुठी ठपरींदो त मूं चयो सर मूंखे पंहिंजो अहिड़ी तरह फिल्म ऑफर थी हुई त हुन में हिंदू कैरेक्टर हो ऐं मूं इनकार कयो, त बजाए उहो ख़ुशि थियण जे, मुंहिंजी तारीफ़ करण जे, हुन चयो त बाबा छो इनकार कयो? चयो सर हिंदू कैरेक्टर। चयो छा थियो? कि कुदरत तोखां क़ुर्बानी थी वठे, क़ुर्बानी इहा त तूं हिंदू कैरेक्टर ज़ाहिर निगेटिव थींदो, विलेन थींदो, जेको बॉर्डर जे हुन तरफ़ थो रहे, भारत में थो रहे, ऐं तुंहिंजे साम्हूं जेको मुस्लमान हीरो आहे उहो मुस्लमान आहे, त तूं गारियूं खाई, नफ़रतूं इनवाइट करे, तूं मुस्लमान हीरो जे किरदार खे उजागर कंदे, डू इट, ही कर। पोइ मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आई, पोइ लाहौर मां फ़ोन आया, पोइ मां चयो अच्छा मैं पोइ 10 ॾींहं मां मोकल वरिती रेडियो तां, पोइ पहिरीं शूटिंग कई सवात में कालाम में, ॿिए महीने वरी लाहौर में कई, अहिड़ी तरह उहा लाखों में हिकु फिल्म, ऐं उहा सुपरहिट थी वई, अहिड़ी थी वई जो उन खां पोइ तव्हां ॿी फिल्म, टी फिल्म, चौथी, पोइ उर्दू 2-2.5 साल त मां उर्दू करे पोइ वरी वापसि ईंदो हुउसि हैदराबाद, पोइ एम ए कयुमि पोइ रेडियो ते, पोइ आख़िर में मूं चयो हाणे अलाह साईं खे इहो ई मंज़ूरु आहे, त पोइ मां इस्तीफ़ा ॾिनी रेडियो तां, पोइ वरी शादी थी, पोइ लाहौर वियासीं त पोइ त। अच्छा मुस्तफ़ा कुरैशी साहब पंहिंजे पाण खे कहिड़े किरदार में बहितरीनु मतिलबु ॾिसे थो? आया उहो मौला जट फिल्म वारो नूरी नथ किरदारु आहे या ॿी कंहिं फिल्म जो ॿियो को किरदारु आहे जंहिंमें हू चवे थो त बसि इहो किरदारु मूंखे पसंदि आहे? न, ॻाल्हि इहा आहे त मूं कोई 700-750 फिल्मूं कयूं आहिनि। जी हा, उर्दू 250-300 आहिनि, बाक़ी पंजाबी घणियूं आहिनि। जी हा, त इहो सुवालु ॾुखियो आहे। हर फिल्म में अच्छा अक्सरियत फिल्मनि जी हिट आहे, जी हा, कामयाबु आहिनि, बिल्कुलु, के अहिड़ियूं बि फिल्मूं आहिनि जेके बी क्लास वयूं आहिनि, के अहिड़ियूं बि फिल्मूं आहिनि जेके फ्लॉप वयूं आहिनि, जी हा, पर कैरेक्टर या परफॉर्मेंस त मुंहिंजी पंहिंजी जाइ ते आहे। जी हा, जेके फ्लॉप बि आहिनि त उन्हनि में बि को कहाणी में को झोल अची वियो हूंदो, जी हा, या म्यूज़िक ठीकु न लॻो हूंदो, या डायरेक्टर जी कोई डायरेक्शन में का कमी अची वई हूंदी, जी हा, त माण्हुनि खे अपील न कयो, त अहिड़ी तरह ईअं थींदो आहे। त बाक़ी मौला जट बि हुई, हालांकि मौला जट खां पहिरीं मुंहिंजूं जेके पंजाबी में अगरि चऊं, पहिरीं पंजाबी फिल्म मुंहिंजी उहा हिट हुई, 4 खून दे प्यासे। उन खां पोइ जेलर ते क़ैदी, बिल्कुलु, उन में टाइटल मुंहिंजो मां जेलर आहियां, वरी मां ई पंहिंजी जेल में क़ैदी थो थी वञा, जी हा, राइबो हुन में आऊं। वरी ॿी फिल्म हुई लाइसेंस, कामयाबु तरीन फिल्म हुई, ऐं उन में बि मां गोया हीरो ई हुउसि, राई बि हीरो आहे, मां बि हीरो आहे, नजमा हीरोइन हुई, मां नजमा खे चाहियां थो, नजमा राई खे चाहे थी, इहो ईअं ट्रायंगल हो। त उन खां पोइ मौला जट वॾी आहे, उहा पोइ ब्लॉक बस्टर थी वई, मौला जट ने पोइ सभु रिकॉर्ड तोड़े छॾिया। उन खां पोइ केतिरियूं ई पंजाबी फिल्मूं, यानी ईद थी ईंदी हुई त ईद ते 5-5, 6-6 फिल्मूं असांजूं लॻंदियूं हुयूं ऐं सभु कामयाबु। वाह, हाणे उहो त दौर सॼो ख़तमु थी वियो। अच्छा कॾहिं पंहिंजी फिल्म पाण ठाहिण जो तव्हांखे शौक़ु थियो? हिकिड़ी फिल्म मूं ठाही हुई, जी हा, हिकिड़ी फिल्म उहा हिकु जज़्बे जे तहत ठाही हुई। असांजो हिकिड़ो फिल्म इंडस्ट्री में डायरेक्टर हो, उहो वीचारो बेगुनाह का फिल्म पे ठाही हुन, त उन ते जेके प्रोड्यूसर हुआ, पैसा लॻाइण वारा,
उन्हनि को बैंकुनि मां नाजाइज़ पैसा कढिया हुआ, को बैंक जो मैनेजर हो, को केरु हो, त उहे लॻा हुआ, त पोइ उहे गिरफ़्तार थिया, त उन में डायरेक्टर बि गिरफ़्तार थियो बेगुनाह, शरीफ़ माण्हू हो। पोइ असांजो हिकिड़ो दोस्त हो राइटर ज़ाकिर हुसैन, उहो उन डायरेक्टर जो दोस्त हो, त उन चयो त यार हे हाफ़िज़ साहब हुनजो नालो हो, उन फिल्म तौबा ठाही हुई, डायरेक्ट कई हुई, ऐं उहा बड़ी कामयाब थी हुई। ऐं उनजो पीउ जेको कुमार इंडिया में वॾा रोल कया हुआ, मुग़ल आज़म में बि उहो इंडिया जी जेका वॾी फिल्म मुग़ल आज़म ठही हुई, उन में हू संग तराश जो रोल कयो हुई, ऐं हुन ते गानो बि पिक्चराइज़ आहे, मोहब्बत ज़िंदाबाद, मोहब्बत ज़िंदाबाद। तो उहो बि पाकिस्तान अची वियो हो। तो बहरहाल त पोइ मां चई त तूं फिल्म मां लिखां थो, तूं उनजी ओपनिंग कर। सही। त मूं चयो ठीकु आहे, 50,000 हुन वरितो आहे मूं वटि, त मां 50,000 लॻाया, ओपनिंग कई, उहो सॼो। त कहाणी आहे मोहम्मद अली ऐं ज़ेबा, उहे हुन जा टॉप ते हुआ, उन्हनि खे ई खयों। त ॻाल्हि त वॾी आहे ॻाल्हि, मां हाणे उन ॻाल्हि में नथो वञा। फिल्म शुरू कई जेका मोहम्मद अली पसंदि कई कहाणी, उहा मुग़ल दौर जी, शहंशाह अकबर जे दौर जी हुई। ॿ जुड़वा भाई हुआ, जाड़ा ॿार हुआ, चांद खां सूरज खां, झोपड़ियुनि में रहंदा हुआ, अवामी शायर हुआ, ऐं झोपड़ियुनि में रहंदा हुआ। तारीख़ लिखे, आईने अकबरी तारीख़ लिखे थी त उहे तानसेन खां बि वॾा फ़नकार हुआ। मुंहिंजो ख़्यालु आहे उन जे ई सिजरे मां ई नज़ाकत अली ख़ान, सलामत अली ख़ान इहे आहिनि जेके, त उन ते बेस करे उहा फिल्म हुई। त मुग़लिया दौर, शहंशाह अकबर, सेट लॻाया मूं, शहंशाह अकबर जो महल, पाइन बाग, त उनजी दरबार तालिश साहब हुन में कयो, मोहम्मद अली, ज़ेबा, इहे सभु हुआ। मां ओपनिंग कई, ओपनिंग जे लाइ मां लाला मूसा मां रोशन आरा बेगम खे वठी आयो हुउसि, जेका वॾी बर सग़ीर जी क्लासिकल सिंगर हुई, उन ओपनिंग कई हुई, छाकाणि जो मौसीक़ी हुनजो सब्जेक्ट हो। ऐं मौसीक़ी में बि इहो रखियो हो, छाकाणि भुट्टो साहिब जो दौरु हो, त हिकु तरफ़ अवामी शाइर, अवामी सिंगर, ऐं ॿिए तरफ़ दरबारी सिंगर, तानसेन दरबारी हो। त उन जो आईने अकबरी में 7-8 सिफ़रनि में ज़िक्र आहे। ऐं हीअ जेके ग़रीब हुआ, वॾा फ़नकार हुआ, चांद खां सूरज खां, उन्हनि जो कोई 1-2 सफ़रनि में ज़िक्र आहे। त उन ते उन्हनि जो क्लैश वग़ैरह उन सब्जेक्ट ते ठाही। पर पोइ छा आहे जो 71 में जंग थी वई, असांजो हिकिड़ो सर कटिजी वियो, बांग्लादेश ठही वियो, त नुक़सानु थियो। पोइ मूंखे मशवरो ॾिनो त बंदि कर दे, कयो, मुंहिंजो पैसो लॻो आहे, लेकिन मूं चयो न, मां हाणे ठाही आहे त कंप्लीट कंदुसि। पोइ कंप्लीट त कयुमि, पर पोइ उहा हालात जे करे न हली सघी। मूंसां साहिबु नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचो, न वरी कंटिन्यू कंदासीं, केॾांहुं बि न वञिजो, हिकु ख़ूबसूरत कचहरी जारी आहे। नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचो। तमामु ख़ूबसूरत कचहरी ऐं तमामु वॾी शख़्सियत असांजे प्रोग्राम जे सेट ते मौजूदु साईं मुस्तफ़ा कुरैशी साहिबु। मुस्तफ़ा साहिबु, सुल्तान वाही ऐं तव्हांजी जोड़ी, उनखे तव्हां कीअं ॾिठो, ऐं सुल्तान राही साहिब जे विछोड़े खां पोइ जेको नुक़सानु थियो आहे उनखे तव्हां कहिड़नि लफ़्ज़नि में डिस्क्राइब कयो था? राही साहिबु तमामु बहितरीनु इंसानु हो। मज़हब जी तरफ़ हुनजो घणो रुझान, ऐं असांजी फिल्म खां अलावा पाण में ॾाढी दोस्ती हुई ऐं एतिराम जो रिश्तो हो। मूंखां सीनियर हो, मूंखां घणो, मां त घणो बाद में आयो हुउसि। हुन जूं 850-900 फिल्मूं आहिनि।
ऐं बसि पोइ असांजी जेका जोड़ी हिकिड़ी एस्टेब्लिश थी वई त पोइ चल सो चल थी वई न, यानी ख़ासि तौर ते मौला जट खां पोइ उन ई टाइप जूं फिल्मूं ठहणु शुरू थी वियूं ऐं बिज़नेस बि कंदियूं हुयूं। सुल्तान रही मुस्तफ़ा कुरैशी, सुल्तान रही मुस्तफ़ा कुरैशी, यानी कहाणी अञा कंप्लीट न हूंदी हुई ऐं सिर्फ़ु ओपनिंग थी वेंदी हुई ऐं फिल्म जो नालो ईंदा ऐं अख़बार में इश्तहार अची वेंदो हो त सॼी फिल्म सॼे पाकिस्तान में, यानी अञा ठही बि कोन हुई, कहाणी बि कंप्लीट न हूंदी त विकामजी वेंदी हुई। थर्ड पार्टीज़ ख़रीद करे वेंदा हुआ सिनेमा वारा, पंजाब जा, सिंध जा, फ्रंटियर जा, ख़ैबर पख्तूनख्वा जा, इहो दौरु हूंदो हो। पोइ इहो दौरु 26-27 साल हलियो, इहो वर्ल्ड रिकॉर्ड आहे। हा, पोइ हुन में असां केतिरियूं फिल्मूं कयूं। हुन खां पोइ हुनजे जेको मर्डर हो, इट वॉज़ ब्लाइंड मर्डर चवंदा आहिनि हिनखे, बसि आयल हुई। त उन खां पोइ उहो ई बि उन खां पहिरीं बि ज़रा डाउन थी वियूं हुयूं फिल्मूं, छाकाणि जो यकसानियत अची वई हुई। पंजाबी फिल्मुनि में यकसानियत अची वई हुई त ऐं कुझु अहिड़ा मूं पहिरीं ॻाल्हि कई आहे त डायरेक्टर या प्रोड्यूसर शामिलु थिया जिन फिल्मुनि में गंदा शॉट्स विझणु शुरू कया त फिल्मूं फ्लॉप थियण बि लॻियूं ऐं पोइ वरी उर्दू फिल्मुनि जो दौरु शुरू थियो त राय साहब जेकॾहिं हुजे भाउ तॾहिं बि पंजाबी फिल्मूं घटिजी वञनि हा ऐं उर्दू फिल्मूं घणियूं थी वयूं। त मां त उर्दू में बि कंदो, शुरूआती उर्दू सां थी हुई ऐं पोइ पंजाबी फिल्मूं। अच्छा सर, इन लेवल जी ॿी का जोड़ी छो न अची सघी पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री में, जेका मुस्तफ़ा कुरैशी सुल्तान राही वारी जोड़ी हुई, इन लेवल जी? पोइ ईअं थी वियो ऐं मां वरी हिकिड़ो अलहदा लहजो ॾिनो, अलहदा लहजो ॾिनो, लाउड आउं कोन ॻाल्हाईंदो हुउसि, रेडियो जी तरबियत हुई, रेडियो खे आउं घणो इस्तेमालु कंदो हुउसि। ऐं पोइ असां खां पोइ वरी राई खां पोइ ऐं मूंखां पोइ वरी शान ऐं शायदि मोहम्मद रज़ा या सऊद, इन्हनि जी जोड़ी करण जी कोशिशि कई वई पर घणो न हली सघिया। हा बिल्कुलु, उहो उरूज न मिली सघियो जेको तव्हांजी जोड़ी खे मिलियो। तव्हां छा था सम्झो त सुल्तान राही साहिब जे छोड़े सां तव्हांखे नुक़सानु पहुतो या मुस्तफ़ा कुरैशी वापसि? नुक़सानु त को, मां उन खां पोइ बि फिल्मूं कयूं आहिनि, केतिरियूं फिल्मूं कयूं आहिनि। ठीकु, हलूं था पंहिंजी सिंधी फिल्म ॾांहुं। त सिंधी फिल्म ठाहिण जो तव्हांखे कॾहिं मतिलबु ख़्यालु आयो, कॾहिं तव्हां कोशिशि कई त सिंधी माण्हुनि खे बि के सुठियूं फिल्मूं ॾियूं, इन इंडस्ट्री खे बि जेको आहे थोरो मथे खणी अचूं? मां पहिरीं बि इहो ज़िक्र कयो आहे त सिंधी फिल्म मूं ठहणु घुरिजनि, सिंध हुकूमत खे हिन में इंसेंटिव ॾियणु घुरिजे। सिंध में सिनेमाऊं जेके बंदि आहिनि उन्हनि खे खोलाइणु घुरिजे ऐं नयूं सिनेमाऊं ठहिराइणु घुरिजनि ऐं सिनेमाउनि खे ठाहिण वारनि खे इंसेंटिव ॾियनि, हुकूमत इंसेंटिव ॾिए ताकी ऐं पोइ इन्वेस्टर्स अचनि। सिंधी फिल्म सिंध में वॾा फ़नकार आहिनि, वॾो टैलेंट आहे। सर उमर मारवी खां पोइ अहिड़ी का फिल्म छो न? उमर मारवी खां पोइ मूं न परदेसी फिल्म कई हुई, या परदेसी ठही हुई ऐं उन खां पोइ बि का फिल्म फाज़ाणी साहिबु ठाही हुई। त उन खां पोइ त वरी उन खां पोइ घणो पोइ फाज़ाणी साहिब खां पोइ त हिते सिंधी फिल्मूं केतिरियूं ठहियूं, परू चांडियो त फलां 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 फलां, जंहिंमें मूं ॿुधायो न त मुश्ताक चंगेज़ी ऐं चकोरी हीरो हीरोइन हुआ। जी हा। अच्छा, कॾहिं मायूसी थी त मूंखे बसि हाणे छॾणु घुरिजे या वरी ॿी का फील्ड करण जी तव्हांखे कॾहिं ईअं थियो त ज़ाहिर अकेला वेहंदा हूंदा, का फिल्म फ्लॉप थी वञे तव्हां मायूस थिया हुजो, या वरी ओवरऑल अगरि मुल्क जा हालात ठीकु न आहिनि? जी हा बिल्कुलु, बारिशूं आहिनि, सैलाब आहे, तूफ़ान आहे, त फिल्म असरअंदाज़ थिए थी। जी हा बिल्कुलु। ऐं पोइ पहिरियों शो अगरि फुल न थिए त फिल्म किरी थी पए। बिल्कुलु। त अहिड़ी तरह मुंहिंजी फिल्म सां बि ईअं थियो न, जेका मूं ठाही हुई नदिया के पार, पहिरीं त हुनजो नालो हो सुरसागर,
मौसीक़ी जे हवाले सां। जी हाँ मुझे डिस्ट्रीब्यूटर चयो पंजाब जे का ये बड़ा शकील नाम है, कोई और नाम रखते तो नदिया के पार। तो नदिया के पार इन करे जो नदी आहे हिन पासे उचान खां सूरज खां झोपड़ियूं हुयूं, जी हाँ ॿिए पासे मछेरा हूंदा हुआ जंहिंमें ज़ेबा। मां जॾहिं हिते कराची में लॻी पहिरीं त सुठी रिपोर्ट आई, जी हाँ बाद में शिफ्ट कयूं फिल्म खे न, हिकिड़ी सनीमा मां ॿी सनीमा में, वो फ्लॉप थी वई। हालांकि हुन जा गाना ज़बरदस्त हुआ, फोटोग्राफी ज़बरदस्त हुई, यानी गाननि में जेतिरा बि पाकिस्तान जा जेतिरा बि वॾा सिंगर्स हुआ न हुननि जा गाना हुआ। नज़ाकत अली ख़ान, सलामत अली ख़ान, अमानत अली ख़ान, फ़तह अली ख़ान, नूरजहां, पंहिंजो हुई बांग्लादेश जी ईस्ट पाकिस्तान जी तरह आर्टिस्ट हुई, सिंगर रूना लैला न ॿी हूंदी हुई, उनजो गानो हो। अहिड़ी तरह मेहदी हसन जो गानो, जी हाँ इहे सभु हुआ। हा धोखा बि थिया न, छाकाणि जो मां त फिल्म ठाही हिक जज़्बे जे तहत, ऐं पोइ मूंखे ख़बर कोन हुई त डिस्ट्रीब्यूटरनि जो छा सिलसिलो थींदो आहे, कुझु रिटन में हूंदो आहे। मां रिटन विटन में वरितो कोन, जी हाँ ज़बानी कलामी, पोइ बसि सही। न। धोखनि जी ॻाल्हि आई आहे, ज़िंदगी में ॿिया बि धोखा मिलिया या फिल्म इंडस्ट्री में रही अहिड़ा ई धोखा हुआ, या ज़िंदगी में न इहो हिकिड़ो धोखो त मूंखे फिल्म ठाहिण वारो हो हुन में, ऐं हूअं ॿिया कहिड़ा धोखा लेकिन मिलिया? अलाह साईं मूंखे हुनजो फौरन ॾिनो जो पंजाबी फिल्मूं शुरू थी वियूं, हुन में मां जेको टोटल लॉस हो मुंहिंजो, त जेको नुक़सानु थियो उहो मां कवर करे वरितो, लेकिन 100 गुना ज़्यादा कवर करे वरितो पंहिंजे कम सां। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा सर, अचूं था पाण बुलबुल मेहरान ॾांहुं, ठीकु आहे, पर हिकिड़ी नंढड़ी साई आहे, उन खां पोइ अची पाण बुलबुल मेहरान ते ॻाल्हाईंदासीं। नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ असां वापसि अची बुलबुल मेहरान जूं यादूं वंडींदासीं। तव्हां नाज़िन सूबे मेहरान में हिकु भेरो ॿीहर भली कार। तमामु ख़ूबसूरत कचहरी, तमामु ख़ूबसूरत शख़्सियत असांजे विच में, ऐं पूरी जो पूरी हू सम्झो त हिकिड़ी यूनिवर्सिटी आहिनि, हिकिड़ो इदारो आहिनि, इंसाइक्लोपीडिया आहिनि पाकिस्तानी तोड़े सॼी दुनिया जे जेको आहे फिल्म इंडस्ट्री जा, गॾोगॾु इन मुल्क जी हालतुनि जा अखियुनि ॾिठा हू गवाह आहिनि, केतिरनि ई मामलनि जा हू अखियुनि ॾिठा गवाह आहिनि। हू हिकिड़ी तारीख़ पंहिंजे सीने में खणी हलनि था, हिकिड़ो पूरो दौरु ऐं पूरा ॾहाका, ऐं तोड़े पूरी सम्झो हिकिड़ी सदी खणी पंहिंजे दिलि में खणी हलनि था, उन्हनि जा अखियुनि ॾिठा हू गवाह आहिनि। चाहे उहो फिल्म इंडस्ट्री जे हवाले सां हुजे, चाहे उहो समाजी मामला हुजनि, चाहे उहो मुल्की मामला हुजनि, आलमी मामला हुजनि, चाहे उहे शख़्सियतुनि जा मामला हुजनि। सो द वन एंड ओनली मुस्तफ़ा कुरैशी साहिबु असांखे प्रोग्राम में मौजूदु आहे। सर, बुलबुल मेहरान जो ज़िक्र कंदासीं। सभ खां पहिरीं इहो त ॿुधायो त कीअं हीउ नातो कीअं जुड़ियो, कीअं जेको आहे नज़रूं मिलियूं, कीअं शादी ताईं मामला आया, इहो सफ़र प्लीज़ ॿुधाइजो। रेडियो में हुआसीं, जी हा, उहो म्यूज़िक में हुई, मां ड्रामनि में हुउसि, लेकिन ड्रामा कंदी हुई। जी हा, ऐं रेडियो ते बि जेके ऑफिसर हुआ, बल्कि सिंध में बि केतिरा ई हुआ, सभिनी जी कोशिशि हूंदी हुई रुबीना खे का आशिक़ बि हुआ, हुनजे गाने ते बि त हुनजे शख़्सियत ते बि। त मां मुंहिंजो बि रुझान हो, पोइ छाकाणि जो हाणे गानो हू म्यूज़िक में हूंदी, हुनजो गानो रिकॉर्ड करण लाइ म्यूज़िक जो प्रोड्यूसर हूंदो हो, ख़्वाजा इमदाद। त मां हुनजी कुर्बत हासिलु करण लाइ मां ड्रामनि जो प्रोड्यूसर हूंदो हुउसि, त ड्रामे में मां हिकिड़ी सिचुएशन कढंदो हुउसि जंहिंमें गानो रिकॉर्ड थिए, गानो बि हुजे। हालांकि रेडियो ड्रामे में गाना न हूंदा आहिनि, त मां लेकिन सिचुएशन मां हुन कहानी में क्रिएट कंदो हुउसि त उहो गानो मां रिकॉर्ड कयां रुबीना जे आवाज़ में, त रुबीना सां मुंहिंजी इहो ईअं आहिस्ता आहिस्ता आहिस्ता। मैडम रुबीना खे तव्हां मुतासिर करण लाइ, पाण लाइ माइल करण लाइ घणा साल तव्हांखे लॻा? उहा अर्ज़ु पियो कयां न त उहा बि मां बि एजुकेशन हुनजी बि जारी हुई, मुंहिंजी बि जारी हुई, ऐं रेडियो ते बि हुआसीं।
ऐं मुंहिंजे पोइ ग्रेजुएशन खां पोइ बि पोइ जेसि ताईं असां इंतज़ारु कयो, जेसि ताईं हुनजा वालदेन मुंहिंजा वालदेन बि राज़ी न थियनि तेसि ताईं असीं न कंदासीं। हालांकि चवंदा ई आहिनि त भई जॾहिं क्या चवंदा आहिनि घोट कुंवार राज़ी त मियां बीवी राज़ी तो क्या करेगा काज़ी। क्या करे काज़ी। त लेकिन असां पंहिंजे वालदेन जो काज़िन जो इंतज़ारु कयो बिल्कुलु जेसि ताईं इजाज़त न ॾींदा जी हा पोइ ईअं ई थियो। उन्हनि इजाज़त ॾिनी ऐं पोइ मां प्रपोज़ कयो, राज़ी थी। पोइ अहिड़ी तरह शादी हुई, वॾी शादी हुई। शादी अहिड़ी हुई छाकाणि हुनजो वॾो नालो हो, मुंहिंजो एतिरो नालो कोन हो। आउं फिल्मुनि में अञा कोन आयो हुउसि ऐं रेडियो ते ई हुउसि, त लेकिन हुनजो वॾो नालो हो सिंध में, पाकिस्तान में सिंगिंग जे हवाले सां। हुनजो त एॾो नालो हो जो यानी भुट्टो साहिबु हुनखे हेड ऑफ स्टेट ईंदो, शहंशाह ईरान आयो या टर्की जो सदर आयो लाड़काने में। ऐं त हुनजे त रुबीना हुनजो भुट्टो साहिबु मौसीक़ी जो प्रोग्राम रखंदो हो डिनर खां पोइ, त रुबीना खे ज़रूरु प्राइम मिनिस्टर हाउस मां फ़ोन ईंदी हुई। उहो न वेंदी हुई जेकॾहिं त भुट्टो साहिबु पाण फ़ोन कंदो हो त टुटी फुटी सिंधी में चवंदो अधी तव्हांखे अचिणो आहे। पोइ जहाज़ मोकिले लाड़काणे घुराईंदो। अहिड़ी तरह शहंशाह ईरान जी हा खे टर्किश मेमोरियल जो क़याम थियो लाड़काणे में, जी हा त हुन में टर्की जो सदर आयो हो। त भुट्टे साहिबु वॾो पहिरीं बस कयो त वॾो क़दरदान हो फनकारनि जो न। त उन अलमुर्तज़ा हुननि जो जेको बंगलो हो हुन में स्टेज बि ठहिराई हुई लॉन में ऐं 7-8 रोज़ कुर्सियुनि जूं बि हुयूं। त अहिड़ी तरह टर्क जे आउं बि हुउसि, ऐं पोयां वेठो हुउसि ॿी टे रोल में। त उते रुबीना टर्किश ज़बान में गानो ॻायो, टर्किश ज़बान में। त टर्किश जो सदर जेको हो उन भुट्टे साहिब खां पुछियो टर्किश आहे छा, तुर्की जी आहे छा, जो हुनजो तलफ़ुज़ ॾाढो सही आहे। त भुट्टे साहिबु हिकिड़ो वॾो तारीख़ी जवाबु ॾिनो हो, तारीख़ी जवाबु जेको अॼु मां पूरी सिंध वारनि खे इहो ॿुधाइण थो चाहियां, बल्कि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके अॼु जा वारिस। त भुट्टे साहिब जो जवाबु हो त नो, शी बिलोंग्स टू माई प्रोविंस, मुंहिंजे सूबे सां तालुक़ु थी रखे। इहे भुट्टे साहिब जो जवाबु हो जेको मां पाण पंहिंजे कननि सां ॿुधो। त अहिड़ी तरह शहंशाह ईरान आयो हो, उनजे हवाले सां बि हुते अलमुर्तज़ा में तक़रीब हुई। इस्लामाबाद में प्राइम मिनिस्टर हाउस में जॉन कोनले अमेरिकन सेक्रेटरी आहे, उन ते बि भुट्टो साहिबु डिनर खां पोइ 1 कलाक जो म्यूज़िक जो प्रोग्राम हो, पर हुन में पंहिंजा फ़नकार ॿुधाईंदो हो। नसरी ख़ान जमाली हूंदो हो या ख़मीसो ख़ान हूंदो हो, ऐं लाहौर मां फरीदा ख़ानम, हिकु शहंशाह ईरान जे प्रोग्राम में त रुबीना लाहौर मां नूरजहां बि आई हुई। त इहे सभु हूंदा हुआ। अच्छा सर, शादी खां पोइ हेॾो वॾो नालो, ठीकु आहे, कीअं रियाज़ कंदी हुई, कीअं मतिलबु त तव्हां मेंटेन कंदा हुआ, हिक ॿिए खे टाइम कीअं ॾींदा हुआ, होॾां तव्हांजा ड्रामा ऐं फिल्मूं, हुन पासे मौसीक़ी महफ़िलूं, प्लीज़। ऐं मां हुन में फिल्मुनि में मसरूफ़ हूंदो हुउसि ऐं हीअ पंहिंजे रियाज़ वग़ैरह कंदी। छोटे गुलाम अली हिन हिकिड़ो बल्कि हिकिड़ी इंटरव्यू में ॻाल्हि कई हुई त जॾहिं मुंहिंजो नालो हो, सॼे सिंध पाकिस्तान में नालो, तॾहिं मूंखे मौसीक़ी जी ॼाण न हुई। ऐं हाणे जॾहिं मां तालीम पई हासिलु कयां, छोटे गुलाम अली ख़ान जो क्लासिकल उस्ताद हो ऐं उन जे गाने में क्लासिकल शयूं अची वियूं हुयूं, त हाणे बल्कि मुंहिंजो एतिरो नालो कोन्हे, कुरैशी जो नालो आहे। त मां कुरैशी खे हीरो बनायो आहे, मां हुन ते कुर्बानी ॾिनी आहे, हुनजी इहा ॻाल्हि। वाह। अच्छा सर, ॿई हैदराबाद सां तालुक़ु ॿिन्ही जो,
लाहौर शिफ्ट थियण जो, पोइ उते कीअं ॾींहं राति कीअं गुज़रंदो हुओ, उहे प्लीज़ यादूं ॿुधायो। शादी, वॾी शादी जीअं मूं चयो हिते होटल में हुई। जी हा। कार्ड त असां कोई 2000 1500 छपाया हुआ त 10,000 माण्हू अची विया हुआ अच्छा। सॼी सिंध मां, हुनजो नालो। जी हा। पोइ हुन में लाहौर मां मोहम्मद अली ज़ेबाब आया हो, तालिश साहिबु आयो हो, साखी साहिबु आयो हो, इहे बि लाहौर मां आया हुआ। ऐं पोइ फिल्मुनि में हितां अची वियो हुउसि। जी हा। उर्दू फिल्मूं हुयूं शुरू वारियूं। जी हा। ऐं शादी खां पोइ जॾहिं असीं लाहौर वियासीं, बाय रोड वियासीं, साखी साहिबु ड्राइव करे असांखे वठी वियो हो। पोइ मोहम्मद अली चयो त नहीं मेरे घर में ठहरेंगे, त मोहम्मद अली एस्टेब्लिश थी वियो हो। जी हा। ऐं सुपर स्टार थी वियो हो, त हुनजो वॾो बंगलो हो। जी हा। त असांजो अञा को घर कोन हो, त लेकिन रुबीना चयो त नहीं वहाँ नहीं ठहरेंगे, साकी साहब के घर पे ठहरेंगे। हुनजो घर नंढो हो, पोर्शन हो मथे जो, छाकाणि जो उहो साकी साहब एतिरो आर्टिस्ट त हो, लेकिन एतिरो पैसो न कमायो हुई जेतिरो मोहम्मद अली। त उहो माइंड कंदो, छाकाणि जो उहो ग़रीब आहे या जो बि आहे, त पोइ उते असीं उते रहियासीं। हुन खां पोइ किराए ते घरु वरितो होसीं। पोइ किराए में बि असांखे घर जा मालिक जॾहिं ॿुधंदा न त ओ इहे फिल्मूं का आहे, फिल्मूं वाला आहे। अच्छा, तव्हांखे घर किराए ते न ॾींदा हुआ? घर असांखे मिलियो, उहो बि रुबीना जे करे मिलियो। उनजो पोर्शन हो, वॾो बंगलो हो गुलबर्ग में, त उहो इन करे मिलियो जो हुनजो मालिक हो अहमद सादिक साहब, जेको सिंध में डिप्टी कमिश्नर रहियो हो। सही। ऐं सरकारी फंक्शन थींदा हुआ त हुन में रुबीना खे इनवाइट कंदा हुआ, पोइ उन सरकारी हुन में ॻाईंदी हुई। ऐं बाद में त बेनज़ीर शहीद जो उहो प्रिंसिपल सेक्रेटरी बि थियो हो। जी हा, बिल्कुलु। त उन जॾहिं ॿुधो त रुबीना आहे, त पोइ उन्हनि ॾिनो। अच्छा। रुबीना जो एॾो नालो हो ऐं एॾो एतिराम कंदा। सही। अच्छा मैडम, रुबीना जो हिकिड़ो पासो इहो हुयो त मूसीक़ी, उन खां पोइ हू समाजी कमनि में अॻु भरी ब्लाइंड वेलफेयर एसोसिएशन घणो समाजी कमनि में ख़बर ई कोन हूंदी किथे किथे कीअं पैसा मोकिले थी। आज़ादु कश्मीर ताईं पैसा मोकिलींदी आहे, ज़कात मां, उन मां घणो कुझु कमु कयो वेलफेयर में। नेशनल अवॉर्ड हूंदो हो हुनजे नेफडेक जे तहत, त उनजी उसमें ज्यूरी में हूंदी हुई मेंबर। ऐं जॾहिं मुंहिंजी बि फिल्म ईंदी हुई न, त पाण उथी वेंदी हुई त भई अब आप लोग, जो ॿिया मेंबर हूंदा हुआ जज, त आप लोग वो करे, मैं नहीं बोलूंगी। छाकाणि जो पोइ वरी फेवरिज़म थी। जी हा, बिल्कुलु। लेकिन मूंखे इनाम अवॉर्ड मिलंदा, नाले ते ईंदा हुआ। हिकिड़ी म्यूज़िक कॉन्फ्रेंस थींदी हुई हर साल, हयात मोहम्मद ख़ान साहिबु हूंदो हो, उहो कंदो हो लाहौर में। शिमला पहाड़ी ते मथे वॾो ओपन एयर थिएटर हूंदो हो, हुन में सॼी राति गाना थींदा, नवां आर्टिस्ट ईंदा हुआ। त उन में बि रुबीना जज हुई, वन ऑफ दी जज हुई। पोइ उन रुबीना ॿिनि आर्टिस्टनि खे उन मां सिलेक्ट कयो। हिकिड़ी हुई हदीका कियानी ऐं ॿी हुई शबनम मजीद। ॿई सिंगर्स पोइ टॉप जूं सुठियूं सिंगर्स। हदीका कियानी अॼु बि टॉप ते आहे। अच्छा सर, मैडम बुलबुल मेहरान जो उनखे ख़िताबु कीअं मिलियो? ऐं गॾोगॾु इहो बि सुवालु आहे त हेॾो वॾो तमामु वॾो नालो उन्हनि पंहिंजी हयाती में प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवॉर्ड छो न वसूल कयो? बुलबुल मेहरान जो ख़िताबु भुटे साहिब जे दौर में मिलियो, भुटे साहिबु ॾिनो। जी हा। ऐं एवॉर्ड पीपल्स पार्टी जी कंहिं बि हुकूमत में प्राइड ऑफ परफॉर्मेंस हुनखे न मिलियो। बाक़ी त एवॉर्ड घणेई हुआ, ताजपोशियूं बि हुयूं, लेकिन पीपल्स पार्टी जे दौर में न मिलिया। बाद में अनाउंस ई न थिया हुआ या अनाउंस थिया हुआ हुननि पाण वठण खां इनकार कयो? जॾहिं पहिरीं हुकूमत हुई पीपल्स पार्टी जी, हाणे आउं सच ॻाल्हाइणु चाहियां थो, बिल्कुलु, त
उन में इस्लामाबाद मां फ़ोन, असरदारी साहब सदर हो, जी हाँ। रज़ा गिलानी साहब प्राइम मिनिस्टर हो, ये सॼी मरकज़ में हुकूमत जी हुई। हाँ। तो इस्लामाबाद मां फ़ोन आई हुई रुबीना के, तो आपको प्राइड ऑफ परफॉर्मेंस मिल रहा है, तो आप अपनी CV भेज दे। तो पहिरें साल त मोकिले ॾिनी। 14 अगस्त ते अनाउंस थींदा आहिनि, 23 मार्च ते अवॉर्ड मिलंदा आहिनि। त 14 अगस्त ते जॾहिं अनाउंस थिया त हुन में रुबीना जो नालो ई कोन हो। अच्छा। रुबीना खे ॾाढो ॾुख थियो, त मां त कोन थी चवां त मूंखे जी ॾियो, हाँ। तव्हां पाण ई फ़ोन कई। मुर्तज़ा सोलंकी साहब डायरेक्टर जनरल हो रेडियो पाकिस्तान जो, जी हाँ। जेको अवॉर्ड जी कमेटी जो बि मेंबर हो, त उन वरी ॿिए साल उन फ़ोन कई त रुबीना चयो पिछले साल तव्हां ईअं कयो त चयां थी वो माज़रत माफ़ी इहो थी वियो ऐं त न पई मोकिले ॾिए। पोइ मां ई चयो त पंहिंजी हुकूमत आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, मोकिले ॾिए। वरी 14 अगस्त आई त वरी नालो गायब। अच्छा। 3 साल बि इहे थियो। 3 साल त हुन रुबीना त ख़ैर न मोकिलियो, पोइ रेडियो पाकिस्तान हैदराबाद ऐं रेडियो पाकिस्तान लाहौर वारनि मोकिलियो। ऐं 14 अगस्त पोइ मीडिया ऐं अख़बार वारनि रुबीना खां पुछो तो आपका तो पहला परफॉर्मेंस अनाउंस होना था, तो आपका नाम नहीं था। और लिटरली वो रोई है कि ये एक फनकार की आप बेहुरमती कर रहे हैं, इज्जत कर रहे हैं, बेइज्जती कर रहे हैं। तो पोइ उन्हनि खे उन स्टेटमेंट ॾिनी त अब इस हुकूमत में, जो पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई जॾहिं, इस हुकूमत में अगर मैं मर जाऊं तो मेरी वसीयत है, और प्राइड ऑफ परफॉर्मेंस अनाउंस हो जाए तो मेरी वसीयत है कि कोई न ले। अच्छा। पोइ मिलियो त हाणे पिछली इमरान ख़ान जी हुकूमत में मिलियो, जंहिंसां असांजो को ताल्लुक़ ई न, ताल्लुक़ जेको सॼो हो पीपल्स पार्टी सां। चवंदा आहिनि जिन जे लाइ मुआसी उहे कांधी बि न थिया। बिल्कुलु। अच्छा सर, बुलबुल मेहरान जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जूं सूरमियूं रिकॉर्ड पे कयूं, उन्हनि जी कैफ़ियत छा हुई, तव्हां सां छा शेयर कंदियूं हुयूं जॾहिं उन्हनि भिटाई सॼी समूरियुनि सूरमियुनि खे उन्हनि ॻायो पे? रेडियो ते उहो त ज़ाहिर आहे उहो ई त हिकिड़ी वाहिद फ़नकार हुई जेका ॻाइण वारनि फैमिली मां न हुई। जी हा। स्टूडेंट हुई, स्कूल में कॉलेज में ग्रेजुएशन कयईं, MA कयईं, लॉ कयईं, ऐं पोइ मौसीक़ी हुनजी हॉबी हुई, हुनमें नालो कयईं। जी हा। त हुनजी गायकी पंहिंजी हुई, हुनजो हिकिड़ो अंदाज़ ई हुन पंहिंजो हो। मोहम्मद इब्राहिम पहिरीं उस्ताद हो, हुन खां पोइ वरी लाहौर वई त इहे छोटे ग़ुलाम अली ख़ान साहब ऐं जेके क्लासिकल हो उन में उहो कयईं। त हुनजूं केतिरियूं काफ़ियूं मशहूरु नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना, मेरी आहियां मंदी आहियां बेशक बंदी आहियां, ढकी मॾे ढोलणा ऐब न फोलणा, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालणा। हुनजी क़बर ते बि इहो लिखियलु आहे हींअर अॼु। पंहिंजो यार सजण जे फिराक आऊं मारी, पेरे पवंदी सान, ऐं अहिड़ा अहिड़ा उमिरि आऊं विंदड़ो अला, जिते मुंहिंजा मारू अड़ा, जिते मुंहिंजा सांगी अड़ा। एतिरियूं काफ़ियूं आहिनि, एतिरा कलाम आहिनि बुल्ले शाह जा, शाह लतीफ़, सचल, महबूब ॻोल्हे ॾिस मन में अला, बेदिल, बेकस। ऐं उनखां अलावा जेके जदीद शाइर शेख अयाज़, तनवीर अब्बासी, पंहिंजो इमदाद टिखड़ाई ऐं ॿिया केतिरा जेके इहे शाइर हुआ शेख अयाज़ जा। हिकु दफ़ो असीं वेठा हुआसीं, सिंध जी वॾी मुसनिफ़ आहे, वॾा किताब हुन लिखिया आहिनि सिंधीअ में, बहितरीनु आहे, मुंहिंजी भेण बि ठहियलु आहे, ऐं महताब महबूब वॾो नालो आहे। त हुनजे घर में दावत हुई, वेठा हुआसीं, त शेख अयाज़ बि उते आयल हो। त शेख अयाज़ पंहिंजो किताबु रुबीना खे गिफ्ट कयो।
ऐं चयईं त अदी हिन मां कुझु गुनगुनाए ॿुधायो। जी हा। पोइ रुबीना वर्क पे उल्टाया त आख़िर हिक वर्क मां उन वक़्तु ई 5 मिंटनि में ई कंपोज़ करे ऐं गुनगुनाई। हारमोनियम हो, जी हा। हारमोनियम ते जिहां नहारी कोयारल ही ॾींहुं बिगारे वेंदासूं, छो पेर पसाए वेठो आं थुॾूंगर बिॾारे वेंदासीं। वाह इहो उन वक़्तु ॻाए ॿुधायो शेख अयाज़ खे। वाह। उहो अखियूं कुझु उहो बि उनजो नग़मो आहे शेख बिल्कुलु अयाज़ बिल्कुलु। जो। सो हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ पाण वरी जल्दी वापसि न केॾांहुं बि न वञिजो, नंढे शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। नाज़रीन सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार, तमामु ख़ूबसूरत महफ़िल। मुस्तफ़ा कुरैशी साहब असां वटि महिमान। मुस्तफ़ा साहब, बुलबुल मेहरान सां मैडम रुबीना सां तव्हांजो ऐं हिन जो पाण में भला झेड़ो वेड़ो थींदो, को तकरार, को नाराज़गी, को रुसामा, पोइ परचाईंदा तव्हां कीअं हुआ, या हूअ तव्हांखे परचाईंदी हुई? ज़ाहिर आहे मोहबतूं वधंदियूं आहिनि, अगरि जहिड़ो न थिए न जी हा। त मोहबतूं वधंदियूं न आहिनि। मोहबतूं वधंदियूं ई तॾहिं आहिनि जॾहिं कुझु जहिड़ो थिए। सही। त कहिड़ी ॻाल्हि ते हू नाराज़ हूंदियूं? मामूली ॻाल्हियूं। ॿियनि जेको आहे फिल्म स्टारनि सां तव्हां गॾु फोटू था कढायो, भाकुर पाए मिलो? न न न न उन ते त उहा तमामु आज़ादु ख़्यालु हुई। जी हा। ऐं मूं ते हुनजो 100% कॉन्फिडेंस हो त ठीकु आहे, रंगीन दुनिया फिल्म इंडस्ट्री जी हुई ऐं हुते जेतिरियूं बि हीरोइनूं, आसिया, अंजुमन, शबनम वग़ैरह, उन्हनि सां असांजा ॾींहं राति कमु हूंदा। जी हा। त उन ते कॾहिं बि न उनजी ख़बर हुई। जी हा, ज़बरदस्त। अच्छा सर, तव्हां पाण उन्हनि खां कहिड़ो कलाम मतिलबु ॿुधंदा हुआ, कहिड़ी वधीक तव्हां फरमाइश कंदा हुआ त हीउ कलाम जो तव्हांखे पसंदि आहे? न मां कॾहिं, मूंखे वक़्तु ई कोन हूंदो हो न। लाहौर में जॾहिं सुबुह जो 7 बजे खां राति जो 2:30 बजे त शूटिंग इंतिज़ाम हूंदो हुउसि। त बाक़ी कलाम त हुनजा, उहा मुंहिंजी घरवारी ज़रूरु हुई, पर फ़नकार जी हैसियत सां उहा सिंध वारनि जी हुई। तमामु ख़ूबसूरत। हू तव्हांजी घरवारी हुई। ऐं मुस्तफ़ा कुरैशी साहिबु उनजे विछोड़े खां पोइ, उनजे लाॾाणे खां पोइ पंहिंजे पाण खे किथे बीहारे थो? ज़ाहिर आहे वॾी भरपूर ज़िंदगी रुबीना जी हुई ऐं अलाह साईं खां पोइ उन असांजो वॾो साथ हो हुनजो। जो कुझु बि मूंखे उरूज मिलियो, हिकु त मुंहिंजे भेणुनि जी दुआऊं, मुंहिंजूं भेणूं आहिनि, हर वक़्तु दुआऊं कंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं रुबीना, बल्कि मां हिन में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मूंखे यादि आई त लाहौर में असां हिकु दोस्त हुई, हुनखे एयरपोर्ट ते सी ऑफ करणु वियासीं। मां गाॾी ड्राइव पई कई, एयरपोर्ट तां वापसि पिया आयासीं त लाहौर कैंट ते ई हिकिड़े पासे खे रोड खां आर्मी जो ट्रक अची लॻो। त हुन में मूंखे बि हिते धकु लॻो ऐं ॿी सीट ते वेठी हुई त हू हैंड ब्रेक हो या गियर हो हुनजे पासड़ियुनि में। त हुनजूं 3-4 पासड़ियूं थियूं, इंजर्ड थियूं। त ख़ैर पोयां के गाॾी आई, पे के छोकिरा हुआ, हुननि असांखे गाॾी मां कढियो ऐं मिलिट्री हॉस्पिटल में। ॿिए ॾींहुं मूंखे त ख़ैर हिते टांका वाका लॻायूं ऐं हूअ हॉस्पिटलाइज़ थी वई, हॉस्पिटल में दाख़िल कयूं। पोइ कोर कमांडर ऐं हुनजी वाइफ ही बुके खणी आया हुआ। त उते हाणे जेका गुफ़्तगू पई थी कोर कमांडर जी ऐं रुबीना जी, त कोर कमांडर चयो रुबीना खे कि शुक्र है आपके हस्बैंड मुस्तफ़ा कुरैशी साहब को ज़्यादा नहीं हुआ, लेकिन आपको हम उससे माज़रत चाहते हैं। उन मतिलबु त छाकाणि जो आर्मी ट्रक वारे जो ई कसूर हो। त
तो आप जैसे कहेंगे कि हम उस ड्राइवर को, आर्मी जो ही ड्राइवर, हम उसको वो करेंगे कोर्ट मार्शल वगैरह ही हो, तो रुबीना जो नहीं होना था, ड्राइवर है वो गरीब ही था ना, कोई ऐसा तो था नहीं, तो मैं माफ़ करती हूँ उसे। जी हाँ। कोर कमांडर चो तो आपके हस्बैंड तो माशाल्लाह बच गए, लेकिन आप ज़्यादा, तो उनके जवाब नहीं थे। इसकी एक वजह है, वजह ये है कि जब भी कुरैशी साहब घर से जाते हैं शूटिंगों पर, तो मैं आयतल कुर्सी पढ़ के फूंकती हूँ, उसको फूंकती हूँ, और वो ताकि महफूज रहे। मैं अगर बाहर निकलती हूँ तो शौहर नहीं करता इस तरह। कोई भी शौहर ज़ालत ईअं आयतल कुर्सी पढ़ी फूको न फूकींदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। ज़ालूं जेके सुघड़ ज़ालूं हूंदियूं आहिनि। कुझु यादगिरियुनि जो एल्बम आहे मैडम जो, जो असां चाहियूं था त तव्हां बि असांजी उनमें रहनुमाई कयो। कुझु तस्वीरूं सेलेक्ट कयूं आहिनि, सो तव्हां प्लीज़ तस्वीरूं ॾिसो ऐं ॿुधायो त हीअ किथां किथां जी हिस्ट्रीज़ आहे, तव्हां ॿुधाईंदा प्लीज़। बिस्मिल्लाह। सर पहिरीं तस्वीर आहे हीअ मुंहिंजे ख़्याल में रियाज़ में तबले नवाज़ आहे। जी हा। हिकिड़ो उहो ईंदो हो हुते लाहौर में घर में रियाज़ कंदी हुई न, 2-3 कलाक रियाज़ कंदी हुई, त उहो रियाज़ पियो कराए। हीअ हिकु वॾी तारीख़ी तस्वीर आहे। जी हीअ भुट्टे साहब, रुबीना वॉज द फर्स्ट लेडी सिंगर जंहिंखे भुट्टे साहब चाइना मोकिलियो। अच्छा। तारीख़ गवाह आहे त चाइना ऐं पाकिस्तान जी दोस्ती जो बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो। जी हा। अॼु ॿिया कोई के दावा कनि था, पर बुनियादी तौर ते चाइना ऐं पाकिस्तान जी दोस्ती खे भुट्टे साहब क़ाइमु मुस्तहकम कयो हो, ऐं उन रुबीना खे चाइना मोकिलियो। सही। रुबीना चाइना वञी उते माओज़ी तुंग जॾहिं सदर हो चाइना जो, उनजी डिनर में उते ई चाइनीज़ ज़बान में गानो सिखी ॻाई। चाइनीज़ ज़बान में? चाइनीज़ ज़बान में। उहो गानो आहे किथे, रिकॉर्ड त न आहे उनजो, पर कंहिं उन ते सोशल मीडिया में आहे, कंहिं इंटरव्यू में हुन ॻायो हो। सही। त गोया उन चाइनीज़ ज़बान में, चाइनी जे सर जे अॻियां, माओज़ी तुंग जे अॻियां चाइनीज़ ज़बान में गानो ॻाए चाइना और पाकिस्तान जी दोस्ती खे मज़ीद मुस्तहकम कयो। ज़बरदस्त। ऐं हीअ जेका तस्वीर आहे, इहा पोइ भुट्टो साहब रुबीना खे इंडोनेशिया मोकिलियो हो। हीअ डॉक्टर स्वीकारडो आहे जेको सदर हो इंडोनेशिया जो, त उते हिन प्रोग्राम कयो, ॻायो हो। त हिनजी सिंधी सक़ाफ़त जी सॻी चोटीअ में हुई। जी हा। सिंधी सक़ाफ़त जी सॻी जो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो डिज़ाइन हूंदो आहे। जी हा, बिल्कुलु। ऐं हूअं ई बि असांजे सिंधी सक़ाफ़त में अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि, काश के असांजे जेके इहे असांजा हैंडीक्राफ्ट्स आहिनि, जेके जीअं काशी जूं टाइल्स आहिनि, झंडीअ जो कमु आहे, पोड़ियूं भर्त भरींदियूं आहिनि, ऐं ॿिया जेके सिंधी अजरकूं वग़ैरह डिज़ाइनूं, काश के ही असांजूं हुकूमतूं उन्हनि खे प्रोमोट कनि ऐं उन्हनि खे ॿाहिरि मोकिलीनि, त उहा सॻी स्वीकारनो जे लाइ हिकिड़ी नई शइ हुई। त हुन पुछियो त वॉट इज़ दिस, त हुनखे ॾेखारी पई, त उहो स्वीकारनो ॾिसे पियो। पोइ जेको डेलीगेशन जो हेड हो, ज़कात दुरानी हो, रेडियो में बि हूंदो हो हैदराबाद में, वरी पोइ कराची में PTV में थी वियो हो, त उन इशारो कयो रुबीना खे कि उतार के गिफ्ट कर दो। उनखे सॻी लाहे उन स्वीकारनो खे गिफ्ट पई करे। त इहा आहे असांजे सिंधी सक़ाफ़त जी जो हुस्न। बिल्कुलु, तमामु ख़ूबसूरत। सर अॻिते हलंदासीं, हिन में ताजपोशी थियल आहे। हाँ, हीअ ताजपोशी, हाणे ताजपोशियूं त असांजूं इलाही थियूं आहिनि, मूंखे ख़बर न आहे किथे जी ताजपोशी आहे, हिते बि थी आहे।
हैदराबाद में जी हाँ। मोती मेहरान जा मेहरान जा मोती मोती उन्हनि जे हुन में थी आहे वरी सही। अञा तव्हांखे आउं ॿुधायां पियो हिकिड़ो जी हाँ। पंहिंजो मिस्र में जी अच्छा मिस्र में प्रेस क्लब वारा हुआ उन्हनि असांखे सॼो उन्हनि ताजपोशी कई हुई वाह ऐं लाहौर में थियूं मुल्तान में थियूं आहिनि ताजपोशियूं इहे अलाह जी महिरबानी आहे वॾी इज़तूं मिलियूं आहिनि तमामु ख़ूबसूरत सर ही रूना लैला सां आहे रूना लैला जॾहिं असांजी सिंगर हूंदी हुई जी हाँ। शादी जी दुल्हन बणियल आहे ही तस्वीर हुनजे जॾहिं इब्तिदाई तालीम कॉलेज में पढ़ंदी हुई न जी हाँ। त उन में स्टेज ड्रामा बि कंदी हुई अच्छा त हीअ स्टेज ड्रामा में हीअ मुंहिंजो ख़्यालु आहे सोरठ बणियल आहे सोरठ ड्रामो आहे शायदि सही सोरठ बिल्कुलु सोरठ ड्रामो आहे हीअ मूंखे प्राइड ऑफ परफॉर्मेंस मिलियो हो जी हाँ। उन में मूंसां गॾु आहे ऐवान सदर में तस्वीर आहे जॾहिं ग़ुलाम शाह ख़ान साहिबु सदर हो ऐं ॿिए पासे काज़ी वाजिद आहे हीअ छोटे ग़ुलाम अली ख़ान साहिब खां वॾो क्लासिकल सिंगर हो जी हाँ। उन खां तालीम हासिलु कई वई ऐं उहो रियाज़ पियो कराए घरु ईंदो हो असांजे लाहौर में त उहो रियाज़ पई करे हीअ बि रियाज़ पई रियाज़ करे करण दौरान हीअ शादी जी तस्वीर आहे असांजी हीअ बि शादी जी आहे मुंहिंजो वालिद साहिबु आहे जेको हुनजे मथे ते हथु पियो रखे दुआऊं पियो ॾिए हीअ बि शादी जी आहे हीअ वॾी तारीख़ी तस्वीर आहे जी हाँ सर हिन में रुबीना वेठी आहे जंहिंजे हथ में स्क्रिप्ट आहे जी हाँ। रेडियो ड्रामा जी रिहर्सल जो ही ग्रुप फोटो आहे सही उन सां गॾु अॻियां कयो ज़ूम कयो ही विच में ज़ेब आकली आहे ज़ेब आकली लाड़काणे जो हूंदो हो शाइर बि हूंदो हो ऐं ड्रामा बि लिखिया आहिनि त इन जो ई लिखियलु ड्रामे जी असां उन सां गॾु ज़ेब आकली सां गॾु सीमा आहे जी हाँ। सीमा रेडियो हैदराबाद ड्रामनि में कमु कंदी हुई उन सां गॾु महताब चन्ना आहे जी हाँ। ऐं उन सां गॾु उनजी भेण सकीना चन्ना आहे सकीना हीअ ड्रामनि में कमु कंदियूं हुयूं सही वरी हिन मथे सालिम अहमद शाह आहे वॾो आर्टिस्ट हो रेडियो हैदराबाद जो ॻोठाणनि जी कचहरी हिन जे ई करे ॾाढी मशहूरु हूंदी हुई फतेह ख़ान जे फतेह रोल खान जी में कचहरी ऐं सालिम अहमद शाह जी ख़ूबी इहा हूंदी हुई जो शाह साहिब जा शाह लतीफ़ जा शेर ख़ूबसूरत सही तलफ़ुज़ सां पढ़ंदो हो उन सां गॾु अब्दुल हक अबड़ो आहे उहो बि ड्रामा आर्टिस्ट हो सिंधी जो मुश्ताक मुग़ल बि ड्रामा ऐं अब्दुल करीम बलोच बि ऐं उनजे हेठि जेको वेठो आहे इमदाद अली ख़ाजा जी हाँ। प्रोग्राम प्रोड्यूसर हो म्यूज़िक जो सेक्शन जो ऐं ॿियो अॻियां जेको वेठो आहे इक़बाल जाफ़री जेको सौती असरात थींदो हो ड्रामनि जा सर नूरजहां सां आहे नूरजहां असांजे घर ईंदी हुई मलिक तरन्नुम नूरजहां उन सां तस्वीर आहे ही अताउल्ला मैंगल साहिबु जी हाँ। सां असीं लंडन हुआसीं अताउल्ला मैंगल बि लंडन में हुआ पोयां हुन जा बलोची हिकु रागी आहे जी हाँ। अख्तर चनाल हां अख्तर चनाल अच्छा जी हाँ। ऐं ॿिए पासे मां आहियां रुबीना आहे हिन पासे असां दोस्त हूंदो हो क्लास फेलो हूंदो हो हाणे अॼुकल्ह डॉक्टर आहे जी हुते लंडन में डॉक्टर अब्दुल कयूम बिरोही वाह तमामु ख़ूबसूरत सर ये यादूं हीअ तस्वीर विच में तव्हां आहियां हिकु पासे रुबीना आहे ॿिए पासे नज़ीर बेगम आहे जी नज़ीर बेगम माज़ी जी बहितरीनु आर्टिस्ट हूंदी हुई सिंगर बिल्कुलु ऐं केतिरा हुन जा फिल्मी गाना हुन जा जी हाँ। जिनजो हिकिड़ो मशहूरु आहिनि मशहूरु गीत पियो आहे न सुख जा सांगी अहिड़ा उहो ई आउं ॿुधाइण थो चाहियां त फाज़ानी साहिबु जॾहिं परदेसी फिल्म ठाही जी हाँ। त उन में गाना नज़ीर बेगम जी आवाज़ में रिकॉर्ड कराया हुई सही त नज़ीर बेगम जॾहिं कराची आई तो फाज़लानी साहब के चाहिए था आपके पास इतनी बड़ी आर्टिस्ट रुबीना है आप उससे क्यों नहीं गंवाते तो खैर फाज़लानी साहब चलते बस वो मसरूफ़ है या
पढ़ियमि रुबीना तॾहिं रेडियो ते त कंदी हुई, लेकिन एजुकेशन बि हुनजी जारी, इम्तिहान वग़ैरह हुआ कुझु। पोइ नज़ीर बेगम रुबीना सां अची मिली हुई, तो इस तरह मुझसे गाने गवा रहे हैं तो आप इजाज़त दे रही हैं। अच्छा, यानी ॾिसो ये पुराना सीनियर आर्टिस्टनि जा ये अदब व आदाब तरीक़ा हूंदा हुआ। जी हाँ, तो रुबीना चयो नहीं, बिल्कुल आप मुझसे बेहतर हैं, आप गाएं। वो ये सुख जा सांगेड़ा मोटी शाल मिलन, वाह, इहो हुनजो वॾो पॉपुलर गानो थियो, ऐं ॿिया बि के गाना हुआ। बिल्कुलु। मोहम्मद इब्राहिम रेडियो हैदराबाद पहिरियों उस्ताद गोया रुबीना जो, ऐं केतिरियूं काफ़ियुनि जा कंपोज़र मोहम्मद इब्राहिम ई हो। ही इंडिया वियासीं असीं, दिल्ली में आलमी उर्दू कॉन्फ्रेंस हुई, जी हाँ, जंहिंमें पाकिस्तान मां टॉप जा शाइर जेके हुआ उहे जी हाँ, मदऊ हुआ, अहमद फराज़, जालिब, क़ती शिफ़ाई, मुनीर न्याज़ी, किशोर नाहिद, जॉन एलिया, ज़ाहिदा हिना, परवीन शाकिर, ये सभु हुआ। त फिल्मुनि मां आऊं ऐं रुबीना, मोहम्मद अली ज़ेबा, शौकत हुसैन रिज़वी ऐं मैडम यासमीन शानूर स्टूडियो जा सभु असीं हुआसीं। त उते जा इंडिया में जेके वॾा अदीब शाइर हुआ उहे मंजू सुल्तानपुरी वग़ैरह, नौशाद साहब जेको म्यूज़िक डायरेक्टर उहो बि हो। त हीअ बि मूंखे नालो विसरी वियो आहे, वॾो अदीब आहे उते भारत जो, वॾो सरदार जाफ़री नालो अथसि या छा आहे, उन सां तस्वीर आहे। हा, ही मार्शल लॉ जो दौर हो। इस्लामाबाद मां इंडियन एम्बेसी मां मूंखे फ़ोन आई, एम्बेसडर फ़ोन कई तो हमारी एक इंडिया से आर्टिस्ट लाहौर में आई है अपने प्राइवेट काम से, हम चाहते हैं कि आप उनको दावत दें। और वो सिंगर है और आपके पास वो गाएगी भी। तो मां हैरान थियुसि त ही मूंखे छो था चवनि पिया, मां ज़रा घबराइजी वियुसि त हिन में का जासूसी त न आहे छा आहे। त पोइ मीर अली अहमद तालपुर साहब मरहूम वज़ीर दिफ़ा हो ज़ालक जो, त मां उनखे फ़ोन करे उन खां पुछो त उन चयो त न का ॻाल्हि न आहे, तव्हां सॼो। पोइ मां पोइ हिननि जो फ़ोन आई ऐं हिनजो इंडियन एम्बेसी जो सेक्रेटरी हो मिस्टर शुक्ला, उहो हिन खे वठी आयो असांजे घर। मां कुझु फिल्म जा आर्टिस्ट नदीम, मोहम्मद अली वग़ैरह, ज़ेबा, शबीमारा उहे हुआ, ऐं कुझु क़तील शिफ़ाई, हबीब जालिब, अहमद नदीम कासवी साहब, जेके इहे चौधरी एतज़ाज़ ऐं इतफ़ाक़ सां मखदूम अमीन फ़हीम बि आयल हो। त जॾहिं बि लाहौर ईंदो हो त मूं वटि ज़रूरु ईंदा हुआ, त उहे बि हुआ। त हीअ जॾहिं आई त हिन जी घबरायल हुई, छाकाणि असांखे सुञाणंदी कोन हुई, घबरायल हुई। त बहरहाल चई त मुझे ऊपर से हुक्म हुआ है, इसलिए मैं आई हूँ और 2-3 गज़लें सुनाऊंगी बस। वेठी गज़ल जॾहिं गज़ल शुरू कयईं त हिनखे दाद मिलियो, ऐं ख़ासि गायकी ते जॾहिं हिनखे दाद मिलियो न त हीअ सम्झी वई त इहे जेके ॿुधण वारा वेठा आहिनि इहे मौसीक़ी खे सम्झनि था, त हुनजो हौसलो वधियो। सुबुह जो 3:30 बजे ताईं गज़लनि मथां गज़लूं, गज़ल मथां गज़लूं ॻाईं। जॾहिं ख़तमु कयईं त मूं उन मिस्टर शुक्ला खां पुछो त मैं कितने पैसे दूं, कि उन चयो त नहीं आपके पास ऑनरी तौर पर आई है। पोइ रुबीना बेडरूम में वई पंहिंजे, उतां हिकिड़ी बेडशीट ऐं हिकिड़ी साड़ी ऐं रली, इहे 3 शयूं पैक थियल उहे खणी आई। बेडशीट ते सिंधी भर्त जो कमु थियल, अहिड़ी तरह साड़ीअ ते बि हुरमुच जो चवंदा आहिनि, छा चवंदा आहिनि, सिंधी इहो सॼो, ऐं रली बि सिंधी सक़ाफ़त। त उहो हुनखे अची ॾिनई, गिफ्ट कयईं। त
त हिन उहे शयूं ॾिसी पुछो त आप कहाँ के है, कहाँ के लोग हैं आप? असां चयऊं सिंध से ताल्लुक़ रखते। फौरन चई आउं बि त सिंधी आहियां। अच्छा अरे उहे जेके शयूं असां ॾिनियूं न उन्हनि खे अखियुनि ते रखियईं, चुमियईं। सिंधी सकाफ़त ॾिसी अखियुनि ते रखी। उहो जेको भर्त सिंधी जो भर्त ऐं रली ऐं हू जी सिंध सां एॾी मोहबत जो इज़हार, सिंध जी मिटीअ सां, सिंध जी सकाफ़त सां। वाह त चई मां बि सिंधी। ऐं इहा केरु हुई जेका इंडिया छा बल्कि बर सग़ीर जी वॾी ग़ज़ल ॻाइण वारी बेगम अख्तर हूंदी हुई। जी हा बेगम अख्तर फैज़ाबादी शायदि चवंदा, राजाउनि महाराजाउनि जे महल में ॻाईंदी हुई, ग़ज़ल ॻाईंदी हुई। त उन जी अकेली शागिर्द, हीअ अकेली शागिर्द शांति हीरानंद, शांति हिन जो नालो जेको अॼु बि आहे, पौड़ी थी वई हूंदी हाणे त, जी हा त उनजो नालो शांति हीरानंद, उहा आयल हुई असांजे घर में। हीअ फैज़ साहिब सां, फैज़ अहमद फैज़, फैज़ हीअ मसूद राना, माला ऐं रुबीना। जी हा ही यादगिरियूं हुयूं जेके अव्हां सां वंडियूंसीं। बसि हाणे अलाह साईं खेसि खरी के रहमत करे वॾी भरपूर ज़िंदगी गुज़ारी हिन। आमीन। ऐं घणो वॾो तमामु सोशल वर्क में, माण्हुनि जूं ख़िदमतूं, सिंगिंग में घणो कुझु आहे। जी हा बसि आउं ॼण हाणे अकेलो रहिजी वियो आहियां। पुटु आहे मुंहिंजो, धीउ आहे। जी हा पुटु आमिर कुरैशी माशाल्लाह वॾो तमामु वॾो टैलेंटेड आहे आर्टिस्ट आहे, तमामु वॾो आर्टिस्ट। ऐं बहितरीन ड्रामनि में, कुझु फिल्मुनि में बि, लेकिन हू सिलेक्टेड, घणो चॉइस हुनजी हूंदी आहे, घणो न कंदो आहे। ॿाहिरां पढ़ी हाईली क्वालिफाइड आहे, सही लंडन मां वॾी डिग्री मास्टर डिग्री वठी आयो। ऐं बसि इहो सिलसिलो हले पियो, शुक्र अलाह। मैडम खां पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो जीवन साथी, हुन खां पोइ ज़िंदगीअ जी अधु सदी गुज़री हुजे, मुंहिंजे ख़्याल में अधु सदी थी हूंदी तव्हां ॿिन्ही जो गॾु। असांजी शादी थी हुई 1970 जे आख़िर में। बिल्कुलु। हाणे मुस्तफ़ा कुरैशी कीअं पंहिंजो टाइम स्पेंड कंदो आहे, दिलि जूं ॻाल्हियूं कंहिंसां शेयर कंदो आहे, या अंदरि ई अंदरि बसि हाणे यादगिरियूं आहिनि। जी हा इहे यादगिरियूं आहिनि। अलबत्ता कुझु शिकायतूं आहिनि, जीअं हाणे बरसी तव्हांखे आउं शुक्रियो अदा कयां थो, जी हा तव्हांखे ख़्यालु आयो, महिरान टीवी खे ख़्यालु आयो, गुलाम नबी मोराई साहिब खे इहो ख़्यालु आयो, हुनजी बरसी जे सिलसिले में इहो प्रोग्राम कयो पिया। हालांकि हुकूमत सिंध खे करणु घुरिजे, जी हा, हुकूमत सिंध जे वज़ारत कल्चर खे करणु घुरिजे, वॾे पैमाने ते करणु घुरिजे। ऐं ॿियूं केतिरियूं ॻाल्हियूं गुज़ारे वई त को हिननि को जनाज़े ते कोन आयो। इंतिज़ामिया मां जेके असांजी सिंध हुकूमत वारनि मां को ताज़ियत लाइ सवाइ चीफ जस्टिस सिंध जो अली मोहम्मद शेख नालो, जस्टिस मोहम्मद अली शेख साहिब जी, उहो मूंखे खणी आयो जॾहिं अयादत लाइ बीमार जॾहिं हुई, उहो आयो, मां हुननि जो शुक्रियो अदा कयां थो। हा, ॿियो उन्हनि जे सरदार अली शाह आयो हो, जी हा, मिनिस्टर हो, हिनजो कल्चर जो ई मिनिस्टर हो, हाणे त तालीम जो आहे। जी हा, त सरदार अली शाह आयो, मां हुनजो ठोराइतो आहियां। त बाक़ी को घणो एतिरो हुकूमत जे तरफ़ां न थियो। सही। अच्छा सर, शिकायत जेका आहे तव्हांखे पाण सां आहे, ज़माने सां आहे, सोसाइटी सां आहे, कंहिंसां आहे? सोसाइटी अपना अवाम त हाणे यादि करे थी, क़दुरु करे थी। तहफ़ुज़ात, आई हैव रिज़र्वेशन्स, तहफ़ुज़ात आहिनि हुकुमराननि सां। सही सर, उहे कहिड़ा कहिड़ा? त आर्ट एंड कल्चर जे लाइ मूंखे कुझु नज़र नथो अचे। जीअं हाणे फिल्म इंडस्ट्री जी अगरि ॻाल्हि कयूं, जी हा, त पहिरीं बि असीं करे चुका आहियूं त फिल्म इंडस्ट्री हिकिड़ो वॾो इदारो रहियो आहे। जी हा, बल्कि मां ईअं अगरि चवां त चवंदा आहिनि न त रियासत जा 4 सुतून आहिनि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पार्लियामान
जुडिशरी, इस्टेब्लिशमेंट ऐं मीडिया। जी हा। त मां चवां थो त पंजो सुतून बि आहे ऐं उहो आहे आर्ट एंड कल्चर। आर्ट हक़ीक़त आहे सर। आर्ट एंड कल्चर जे ई ज़रिए पाकिस्तान जी शनाख़्त थिए थी दुनिया में। जी हा। सियासतदान चंद हिकु सियासतदान आहिनि, उन्हनि खे शायदि दुनिया वारा सुञाणनि था। बाक़ी केतिरा ई सियासतदान उन्हनि खे दुनिया नथी सुञाणे। सही ॻाल्हि आहे। नूरजहां खे सुञाणे थी, नुसरत फ़तेह अली ख़ान खे सुञाणंदी, मेहदी हसन खां खे, आबदा परवीन खे सुञाणंदी, रुबीना खे सुञाणे थी। इहे फ़नकार, अदीब, शाइर, उन्हनि जा वॾा नाला आहिनि, उन्हनि जी शनाख़्त आहे। त उन आर्ट एंड कल्चर ऐं उन में फिल्म जी वॾी अहमियत आहे, उन ॾे को हिननि ध्यानु कोन ॾिनो। सही। ऐं मूंखे आई डोंट नो, मूंखे ख़बर न आहे ही बजटूं वग़ैरह विफ़ाक़ में बि, पंजाब में बि, सिंध में बि थियूं, त मूंखे त नज़र कोन आयो त को आर्ट एंड कल्चर जे लाइ बि के अरब रुपया रखिया हुजनि। जी हा। चारों इसके लिए भी इतने अरब रुपए मुख्तस किए, इसके भी अरब इतने मुख्तस किए वग़ैरह, लेकिन मूंखे इहो त नज़र न आयो त कोई आर्ट एंड कल्चर जे लाइ हिननि कयो आहे की न कयो आहे। जॾहिं त आर्ट एंड कल्चर तव्हां ॾिसो भारत जी मईशत, जी हा, भारत जी मईशत में भारत जी फिल्म इंडस्ट्री जो वॾो हिसो आहे। जी हा, असीं बि करे सघूं था, सही ॻाल्हि आहे। असीं बि करे, असां वॾो टैलेंट आहे, अॼु बि आहे, यंगस्टर्स आहिनि, ॻोठनि में अहिड़ो अहिड़ो टैलेंट पियो आहे। जी हा, उन्हनि खे ॿाहिरि आणणो आहे, उन्हनि खां कमु वठिणो आहे, उन्हनि खे प्लेटफॉर्म पेश करिणो आहे, उन्हनि खे प्रोमोट करिणो आहे, जेको नज़र त न पियो। हालांकि कल्चर जूं वज़ारतूं हूंदियूं आहिनि, जी हा, वज़ीर बि आहे, इदारा बि आहिनि, पर ख़ैरात ज़रूरु ॾियनि था, फंड आहे, ख़ैरात ॾियनि था। त फ़नकारनि खे तव्हां ख़ैरात ते लॻाए छॾियो आहे, तव्हां इदारा ठाहियो, जी हा, उन में उन्हनि खे कमु ॾियो, त हू कमु करे जेको उनजो मुआवज़ो मिलंदो, त उन में उन्हनि जी सिहतमंद बि रहंदा, बीमार बि न थींदा, सही, अधु इज़त बीमारी नफ़्स उन्हनि जी महफ़ूज़ रहंदी। ख़तमु थी वेंदी। जी हा, त इहे घणियूं ॻाल्हियूं आहिनि। बिल्कुलु। अच्छा सर, कुझु ॾींहं पहिरीं तव्हां जूं ख़बरूं हलियूं पे, तव्हां खां बि तव्हां वसियत कई त मूंखे बि जेको आहे मैडम रुबीना जे पासे में दफ़न कयो वञे, उते ई लहद मुंहिंजी ठाही वञे, हा, त उन जे हवाले सां तव्हां खां पैसा घुरिया विया आहिनि क़बर जा, उहो मामिलो किथे पहुतो? ख़बर न आहे हाणे सिंध हुकूमत जी बि कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि। उहो ईअं थियो जो रुबीना जे वसियत जे मुताबिक़ क़ादी अब्दुल्ला शाह जे अहाते में जी हा, के दफ़न कयो, अॼु बि उते क़बर आहे। जी हा, बाद में मूंखे मालूम थियो त वज़ारत कल्चर, जी हा, वज़ारत औक़ाफ़ खे 5 लख रुपया ॾिना। त इहो कानून आहे को हिननि जो, जी हा, त जेको उते क़ाज़ी अब्दुल्ला शाह जे अहाते में दफ़न थींदो, उहो उन जे क़बर लाइ 5 लख रुपया औक़ाफ़ वज़ारत खे जी हा, ॾियणा पवंदा। त मूंखे सुठी ॻाल्हि न लॻी त हिकु रुबीना शाह को बि मरी वई आहे, तव्हां 5 लख चाहे वज़ारत कल्चर हुनजी एतिराम कंदे ॾिनो आहे, लेकिन उन ते त अहसान थी वियो न। जी हा, उहो अहसान कीअं लाहे, मरी त मरी वई, अहसान कीअं लाहे? ऐं पोइ वज़ारत कल्चर ॼण सिंध हुकूमत पंहिंजे हिकिड़े खीसे मां कढी वज़ारत औक़ाफ़ खे पंहिंजे ई ॿिए खीसे में विधऊं। जी हा, त मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त फ़नकार, अदीब, शाइर, दानिश्वर, सेलिब्रिटी ऐं उन्हनि में बि जेके सदारती अवॉर्ड याफ़्ता आहिनि, उन्हनि खां 5 लख छो था वठो? सदारती अवॉर्ड याफ़्ता खां बि तव्हां ईअं 5 लख वठो था, माना तव्हां सदर मुमलिकत जी तौहीन था कयो। तव्हां उहो सदारती अवॉर्ड जेको मिलियो आहे, उन अवॉर्ड जी तौहीन था कयो, जी हा, उनखे अहमियत नथा ॾियो। त मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां, मां तमामु सभिनी फ़नकारनि ऐं अदीबनि, शाइरनि, दानिशरनि जी तरफ़ां थो ॻाल्हायां त हालांकि उते उमर शरीफ़ दफ़न आहे, ॿियो को आर्टिस्ट आहे ई कोन।
जी। अगरि फ़नकार को गुज़ारी थो वञे त हू जेके ॻोठनि जा आहिनि उहे ॻोठनि में वञी दफ़न थींदा आहिनि। हक़ीक़त आहे। मां पाण खणी वियो हुउसि हुनखे मंसूर बलोच खे नवाब शाह जे कंहिं ॻोठ में, मां लाहौर मां हुनखे जनाज़ो मोकिलियो वग़ैरह वग़ैरह। ख़ैर उहा वॾी ॻाल्हि। ऐं जिते ऐं ॿिया जेके अगरि कराची में आहिनि त जिते जिते रहनि था उनजे क़रीब जेको क़ब्रिस्तान हूंदो आहे उते हू दफ़न थींदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। जॾहिं त ग़ाज़ी अब्दुल्ला शाह जे अहाते में केतिरियूं क़बरूं आहिनि, 100-150 क़बरूं आहिनि जेके रिज़र्व कयूं वयूं आहिनि, ख़ाली आहिनि जी हाँ। पर खोटियल आहिनि क़बर। ऐं उहे आहिनि, कोई पूने वाला आहे, कोई मांडवी वाला आहे, वॾा वॾा जेके इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, सरमाएदार आहिनि, जी हाँ। उन्हनि खां बेशक तव्हीं 5 लख छा 10 लख 20 लख वठो, सही। लेकिन आर्टिस्टनि खां तव्हां ईअं 5 लख था। जॾहिं त पंजाब में सुल्तान राई क्लब रोड ते दरगाह आहे हिकिड़ी वॾी, उनजे अहाते में दफ़न आहे। कोई 5 लख उन्हनि कोन वरिता। अहिड़ी तरह मोहम्मद अली लाहौर में मियां मीर साहिब जे मज़ार में जे अहाते में दफ़न आहे, कोई 5 लख कोन वरिता। सिंध वारा छो था वठनि? ऐं सिंध ई आहे, मां जो अॼु आहियां न, जी हाँ। पंजाब जा पंजाबी लखनि में सिंध में रहनि था ऐं वॾियूं वॾियुनि ज़मीनुनि जा मालिक बि आहिनि। जी हाँ। पंजाब में सिंधी न आहिनि, या आहिनि त कई 4-5 6, या जंहिं पोज़ीशन में आऊं आहियां, आऊं वाहिद सिंधी आहियां जो पंजाब में आऊं आहियां। मुंहिंजी हिकिड़ो नालो आहे। जी। छा थियो जो शुरू में, हाणे तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां, तव्हां सुवालु कयो आहे, शुरू में निगार अवॉर्ड हो उते लाहौर में अलहमरा आर्ट्स काउंसिल में। जी हाँ। त मुंहिंजो अवॉर्ड हो त प्रोड्यूसर एसोसिएशन, फिल्म प्रोड्यूसर एसोसिएशन जो सदर हो चेयरमैन मलिक आहद। उन तकरीर कई, उन तकरीर में कई चई ये मुस्तफ़ा कुरैशी सिंध से आया, यहाँ आके बंगले बनाए, गाड़ियाँ खरीदी, इज्जत मिली, शोहरत मिली वग़ैरह वग़ैरह। अच्छा जी, पोइ जॾहिं मूंखे अवॉर्ड लाइ सॾियऊं, आउं आयुसि, पोइ आउं माइक्रोफोन ते आयुसि, मां उनखे जवाबु ॾिनो। मुझे बात यह है कि बेशक पंजाब का सीना बड़ा वसी है, कुशादा है, हर बाहर के आने वालों को उन्होंने यहाँ से गुजारा है, जबकि सिंध वालों ने जंगें लड़ी हैं, तारीख गवाह है। और मैं जब आया था तो मुझे पंजाब वालों ने ऐसे ही अपनी जेब में से पैसे निकाल के मेरी जेब में नहीं डाले थे। मैंने दिन रात सुबह शाम मेहनत की है, काम किया है, खून पसीना दिया है, मुआवजा मुझे उसका मिला। मुझे लाहौर पंजाब वालों ने मेरे ही किरदार से, मैंने जो पंजाब को एक किरदार दिया, एक लहजा दिया, और मेरे ही उस किरदार, उस लहजे से पंजाब वालों ने अपनी तिजोरियां भरी हैं। पंजाब वालों ने जिसका 1 सिनेमा था उन्होंने 6 सिनेमे बनाए हैं। और मैं जब यहाँ आया था तो आते ही मेरे पास गाड़ी थी, इज्जत मेरे पास ख़ानदानी तौर पे थी। हाँ, शोहरत ज़रूर फिल्म से मुझे मिली है, पैसा भी मैंने कमाया, लेकिन मैंने मेहनत का कमाया, अपनी मेहनत मिली है। तो इहा मां उन्हनि खे ॻाल्हि कई। ऐं हूअं ई बि जेका तकरीब थींदी हुई न, त आउं उते चवंदो हुउसि त मेरा जिस्म पंजाब में है, मेरी रूह सिंध में है। मेरा जिस्म पंजाब में है, मेरी रूह सिंध में है। पंजाब वारा हाल में ताड़ी वॼाईंदा। रुबीना जॾहिं उते को प्रोग्राम थींदो हो न आर्ट्स काउंसिल में रहना लाहौर में, ॻाईंदी हुई त पहिरीं ॻाईंदी हुई अवल अला अली माला आलम जो धणी, पहिरीं इहो ॻाईंदी हुई, पोइ ॿिया ग़ज़ल गीत ॻाईंदी। त सिंध सां असांजी इहा, ऐं जो कुझु आया आहियूं सिंध जी मिटी जे मरहूने मिन्नत। सिंध जो को बि शख़्स दुनिया जे कंहिं बि कुंड में वञे त उहो नालो कंदो, कामयाबु थींदो। सिंध उहा आहे। त
तमामु सिंध जा जेके नौजवान आहिनि, आर्टिस्ट आहिनि, ऐं जिन जिन शोबनि में कमु कनि था, सिंध सां मोहबत कनि, सिंध सां प्यारु उन्हनि खे आहे। जी हा, ऐं सिंध जे करे उहो पाकिस्तान सां बि मोहबत कनि, छाकाणि जो हाणे सिंध पाकिस्तान में ई आहे। पर मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त पाकिस्तान जी उमिरि आहे 76 साल, सिंध जी उमिरि आहे हज़ारें साल, 5000 साल। हाँ 5000 साल। हाँ, मोहन दड़े खां वठी। जी हाँ। अहिड़ी तरह सूबा, जी हाँ, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान, इन्हनि जूं त जिन जिन जी सूबा जेके पुराणा आहिनि, उन्हनि जूं ज़बानूं जेके आहिनि, उन्हनि ज़बानुनि जी वॾी अहमियत आहे। बिल्कुलु सिंधी ज़बान जी वॾी अहमियत आहे। बेशक उर्दू ज़बान असांजी क़ौमी ज़बान आहे, जी हाँ, बेशक आहे, ऐं लैंग्वेज ऑफ कम्युनिकेशन आहे। जी हाँ, असीं हिक ॿिए खे ॻाल्हाए सघूं था, पछतो वारो जी हाँ, राब्तो जी ॻाल्हाए सघे थो, सिंधी वारो ॻाल्हाए, इहो ज़रूरु आहे। पर मदर टंग जंहिंखे चइजे थो न, मादरी ज़बान, जी हाँ, उनजी वॾी अहमियत आहे। बिल्कुलु ऐं हक़ीक़त। ॿी हुकूमत खे आउं बल्कि रिक्वेस्ट कंदुसि त ही जेको असांजो स्मॉल इंडस्ट्री खे फ़रोग़ ॾियनि, जी हाँ, स्मॉल इंडस्ट्रीज़, ही जेके ग़रीब 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 वीचारा वॾा, उन्हनि जे हथनि में हिकिड़ो जादू आहे। जी हाँ, अजरकूं ठाहीनि था, उन छा डिज़ाइनूं हूंदियूं आहिनि, ऐं काशी जूं टाइल्स, भर्त, ऐं छा छा उन्हनि जो, इन्हनि हिकिड़ो बल्कि मां इहा मुतालिबो कंदुसि त हैंडीक्राफ्ट सिटी क़ाइमु कनि, तमामु ख़ूबसूरत हैंडीक्राफ्ट सिटी क़ाइमु कनि, ऐं उन्हनि खे पोइ शयुनि खे एक्सपोर्ट कनि। जी हाँ, एक्सपोर्ट कनि त पोइ डॉलर्स ईंदा ऐं तव्हांजी मईशत मुस्तहकम थींदी। सही। ऐं अहिड़ी तरह फिल्म इंडस्ट्री खे फ़रोग़ कनि, फिल्म इंडस्ट्री दुनिया में फिल्मूं असांजूं वञनि। दुनिया जे मुल्कनि में सिफ़ारतखाना आहिनि, हर सिफ़ारतखाने में कल्चर सेक्शन बि हूंदो आहे, जी हाँ, त उहे उते असांजे फिल्मुनि खे रिलीज़ कराइण लाइ सपोर्ट कनि। भारत जी मईशत जेका आहे, जी हाँ, उन में पाकिस्तान इंडियन फिल्म इंडस्ट्री जो वॾो हिसो आहे, जी हाँ, जेके ॿाहिरां डॉलर्स कमाए पंहिंजे मुल्क में आणीनि था। त असीं छो न करे सघूं था, बशर्ते के हुकूमत वक़्तु जेका बि हुजे असांखे सपोर्ट करे। तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। लास्ट में इहो कमेंट तव्हांजो असांजे लाइ हिमथाइण वारो हूंदो, असां लाइ उत्साह जो सबबु हूंदो, त सुबुह महिराण में अची तव्हांखे कीअं लॻो? महिराण, मां त महिराण खे ख़ासि तौर ते ॾिसंदो आहियां, जी हाँ, ऐं ठेठि सिंधी जेको थिए थो न, सिंधी जी जेका ख़िदमत महिराण टीवी, बेशक ॿिया बि चैनल्स आहिनि, जी हाँ, पर मूंखे महिराण टीवी में सिंध जी ख़िदमत वधीक नज़र थी अचे। ऐं बल्कि हिकिड़ो मुहावरो आहे, मुहावरो चइजे या हा मुहावरो ई चइबो, त हू चवंदा आहिनि न, जंगल में मोर नाचा किसने देखा, बिल्कुलु, जंगल में मोर नाचा किसने देखा, उसको महिराण टीवी ने गलत साबित किया। सही। वो जब महिराण टीवी के स्क्रीन पे एक मोर दिखाया जाता है, एक मोर ॾेखारिबो आहे, ईअं पर फैलाईंदो आहे, जी हाँ, त गोया महिराण टीवी इहो पहाको ग़लति साबित कयो त भई पूरी सिंध क्या पूरी दुनिया देख रही है, मोर नाच रहा है। वाह, तमामु ख़ूबसूरत। ऐं बहितरीनु प्रोग्राम, बहितरीनु, ऐं मां मुबारक पेश कंदुसि जेके तव्हां आहियो, जेके पंहिंजो मजबूर साहिबु आहे तव्हांजो डायरेक्टर, ऐं शब महिरान प्रोग्राम बहितरीनु थिए थो, ऐं ॿियो प्रोग्राम आपकी फरमाइश आहे, छा आहे, पब्लिक चॉइस, इहे बहितरीनु प्रोग्राम। ऐं गुलाम नबी मोहराई साहिबु ऐं मोहबिल, उन्हनि जी जेका गुफ़्तगू थींदी आहे, पर्सपेक्टिव, उहा त हुकूमतुनि खे ॿुधणु घुरिजे। त मोहब अली शाह साहिबु जेको ॻाल्हाईंदो आहे पंहिंजनि तजुर्बनि जी रोशनी में, इन्हनि हुकूमत वारनि खे उन ते अमल करणु घुरिजे। तमामु ख़ूबसूरत सर, तव्हांजा लख थोरा लख तव्हांजूं मोहबतूं, तमामु घणो तव्हांजो शुक्रियो। कहिड़नि लफ़्ज़नि में अदा कया, मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि। शुक्रिया जी ॻाल्हि कोन्हे, महिराण टीवी मुंहिंजो पंहिंजो आहे,
फलां नबी मोरा ई मुंहिंजो पंहिंजो आहे, तव्हां सभु मुंहिंजा पंहिंजा आहियो। बिल्कुलु बिल्कुलु बल्कि मां ईअं चवंदो हलां त सभु जॾहिं मुंहिंजा पंहिंजा आहियो जी हा ऐं मां तव्हांजे लाइ नओं न आहियां, बिल्कुलु न तव्हां मुंहिंजे लाइ न आहियो, त पोइ आउं कीअं तव्हांखे चवां त नवां आहियां सोणिया। नाज़रीन, हिते ई प्रोग्राम जी पाण पुॼाणी कयूं था, न चाहींदे बि प्रोग्राम जी पुॼाणी कयूं था। मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अला भाई।